पाण ई जल जलालहू, पाण ई जान जमाल, पाण ई सूरत पिरी जी, पाण ई हुस्न कमाल, पाण ई पीर मुरीद थिए, पाण ई पाण ख़याल, सभु ई हाल मंझां ई मालूम थिए। अस्सलामु अलैकुम। मुंहिंजा तमामु नाज़रीन, उमेदु करियां थी त बिल्कुलु ठीकु हूंदव, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, पंहिंजनि प्यारनि सां हुजो। ऐं जेकॾहिं अव्हां ठीकु न आहियो त अलाह तबारक व तआला जे दर अॻियां खोड़ सारियूं अव्हां जे लाइ दुआऊं आहिनि त अलाह तबारक व तआला अव्हां खे सिहतयाबी नसीबु फरमाए। माह रमज़ान जो ही ख़ूबसूरत महीनो पंहिंजे इख़्तिताम ते पहुचे पियो ऐं जीअं जीअं रोज़ा पाण अॻियां वञूं पिया, जीअं जीअं रोज़ा घटि ॾिसूं पिया त हाणे बक़ाया जेके आहिनि उहे घटि बचिया आहिनि, तीअं तीअं असांजी दिलि वधीक इबादत जे तरफ़ राग़िब थिए पई, तीअं तीअं वधीक दिलि में असां इहो पुख़्तो अमल करण जी नियत करियूं पिया त हा फलाणी निमाज़ में असां हेतिरा नवाफ़िल अदा कंदासीं। हा, हुन निमाज़ खां पोइ ॿी निमाज़ जॾहिं असां पढ़ंदासीं त क़ुर पाक जो जॾहिं दौरु असां कंदासीं, जॾहिं तिलावत क़ुर करीम असां कंदासीं त सूरह यासीन खे अॼु ॿीहर पढ़ंदासीं, सूरह रहमान ॿीहर पढ़ंदासीं, सूरह कहफ़ ॿीहर पढ़ंदासीं। ऐं हूअं बि जुमे जे ॾींहं ते सूरह कहफ़ जो घणो चयो वेंदो आहे त तव्हां पढ़ो। सूरह कहफ़ खां अलावा सुबुह जे टाइम ते जॾहिं पाण उथूं था, फजर जो जॾहिं वक़्तु हूंदो आहे, सहरी जो जॾहिं वक़्तु हूंदो आहे त उनखां पोइ सूरह यासीन कसरत सां पढ़ी वेंदी आहे। उनजो सुरूर बि हिकिड़ो पंहिंजो आहे, दिलि खे हिकिड़ो इत्मिनान बि पंहिंजो ई हूंदो आहे। उनखां पोइ जॾहिं असां सिजल लथे जी निमाज़ पढ़ंदा आहियूं, यानी जंहिं वक़्तु असांजे घर में दस्तरख़्वान लॻल हूंदो आहे, जॾहिं असां रोज़ा कुशाई कराए रहिया हूंदा आहियूं, रोज़ो खोले रहिया हूंदा आहियूं, घर भातियुनि खे रोज़ो खोलाए रहिया हूंदा आहियूं, उन वक़्तु बि तलक़ीन कई वई आहे त अव्हां सूरह रहमान दिलि सां पढ़ो। सूरह रहमान चवंदा आहिनि त जेकॾहिं तव्हां घणो सूरह रहमान पढ़ो था, सूरह रहमान जो विर्द करियो था ऐं तव्हांजे उहा विर्द में आहे ऐं एॾी ख़ूबसूरत सूरह आहे, जॾहिं तव्हां पढ़ो था त उहा यादि बि जल्दी थी वेंदी आहे। क़ुर पाक जो इहो मौजज़ो आहे त हिफ़्ज़ तमामु जल्दी थी वेंदो आहे, चहिरे ते बि उन सां रौनक ईंदी आहे, चयो वेंदो आहे त। उनखां अलावा जेकॾहिं तव्हां कल्बी ज़िक्र कयो था त यकीनन दिलि नूर सां मुनवर हूंदी आहे। तव्हां ख़ूबसूरत तरीक़े सां पंहिंजे ॾींहं जो आगाज़ करियो था, सॼो ॾींहुं ख़ूबसूरत तरीक़े सां गुज़ारियो था ऐं उनखां पोइ वरी यकीनन हिकिड़ो मख़सूस टाइम हूंदो आहे इबादत जो, ऐं उनखां पोइ वरी राति आराम जे लाइ हूंदी आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां रिवायत आहे, पाण सगोरनि फरमायो आहे त जेके आख़िरियूं रातूं आहिनि, जीअं ही आख़िरियां ॾींहं आहिनि माह रमज़ान जा, इख़्तिताम ते आहे माह रमज़ान, त हिननि ॾींहंनि में घणी इबादत करियो। ऐं सुम्हण खां ईअं न आहे त तव्हां सुम्ही नथा सघो, यकीनन निंड ज़रूरी हूंदी आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो त हिकिड़ो आला मर्तबो हुयो, पाण समूरी राति इबादत में मशगूल रहंदा हुया, पर कुझु निंड खां पोइ अव्हां जॾहिं राति जो उथो था ऐं राति जी जेका इबादत करियो था, उनजो हिकिड़ो पंहिंजो सुरूर, हिकिड़ो पंहिंजो सुकून हूंदो आहे, उनजो सवाब बि ॿीणो मिले थो। ॿीणो बि मुंहिंजे लाइ मां सम्झां थी त इहो घटि लफ़्ज़ थियो जेको मूं इस्तेमालु कयो आहे, पर उनजो सवाबु तमामु घणो आहे। नाज़रीन, अज़मत रमज़ान में असां ख़ूबसूरत नातिया कलाम ॿुधंदासीं। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो ज़िक्र हिन महफ़िल में हूंदो, उलमा दीन हिन ट्रांसमिशन में मौजूदु रहंदा ऐं जेका बि गुफ़्तगू हूंदी उहा यकीनन क़ुर पाक ऐं अहादीस जी रोशनी में हूंदी। ऐं क़ुर पाक ऐं अहादीस जी रोशनी में जेका बि गुफ़्तगू थिए थी, घणो कुझु सिखण लाइ मिले थो। मां सम्झां थी हीअ जेके महफ़िलूं हूंदियूं आहिनि, हिन तरह जूं जेके डिस्कशन्स हूंदियूं आहिनि, जेके तव्हांखे दीन जे क़रीब कनि थियूं, बुरनि अमलनि खां रोकनि थियूं, हिकिड़ो त उन महफ़िल में वेहण बि सवाबु आहे। उनखां अलावा उन महफ़िल जो इंसान जे मथां एतिरो त सहर तारी थी वेंदो आहे जो अव्हां जॾहिं उन महफ़िल मां उथंदा आहियो त अज़ ख़ुदि इंसान जी दिलि चवंदी आहे त अॼु सुठो अमल करिणो आहे। उहो अमल पंहिंजी ज़ात जे लाइ हुजे या पंहिंजी ज़ात खां ॿाहिरि निकिरी आस पास जे लाइ उहो अमल जेकॾहिं तव्हां करियो था त हिकिड़ो सवाबु उनखे थिए थो जंहिं अव्हांखे नसीहत कई आहे, ऐं सवाबु उनखे मिले थो जेको उन ते अमल करे रहियो आहे। यानी असां जॾहिं अमल करियूं था त असांजे लाइ बि सवाबु लिखिजे थो ऐं असां उनजे लाइ बि सवाबु लिखायूं पिया जंहिं असांखे नसीहत कई आहे। उनखां अलावा यानी मजलिस जा जेके इमाम थींदा आहिनि, उनखां अलावा नसीहत जे लाइ इहो बि चयो वियो आहे त अव्हां जेकॾहिं नसीहत करे रहिया आहियो, मिसाल जी तरह अगरि मां का ॻाल्हि करे रही आहियां ऐं उन ते मुंहिंजो अमल न आहे त उन ॻाल्हि करण जी मूंखे इस्लाम इजाज़त नथो ॾिए त मां उहा ॻाल्हि करियां। हा, मां उन ॻाल्हि ते अमल करे रही आहियां, जेकॾहिं मां सुठी नियत रखी कमु करे रही आहियां,
ऐं मां तलक़ीन करियां पई त नियत खे साफ़ु रखणु खपे त इस्लाम इन जी इजाज़त ॾिए थो। यानी पहिरियों जेको पिलर आहे, पहिरियों जेको शर्त आहे त अव्हां पाण बहितर तरीक़े सां अमल करियो, पंहिंजी नियत सुठी करियो, पंहिंजी नियत साफ़ु करियो ऐं उनखां पोइ तव्हां जेका नसीहत करियो था उहा नसीहत बि अव्हां जे लाइ अव्हांजो रस्तो साफ़ु करे थी। ऐं चयो वेंदो आहे त जॾहिं असां दुआ करे रहिया हूंदा आहियूं त अलाह तबारक व ताला खां इहा दुआ कई वञे त परवरदिगार जेको असां ॻाल्हायूं था, असां जेको ख़ूबसूरत अमल बयानु करे रहिया आहियूं उन ते असांखे पहिरीं अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमा। नाज़रीन, अज़मत रमज़ान में इन गुफ़्तगू जो सिलसिलो यकीनन जारी रहंदो। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जे सहकार सां हीअ ट्रांसमिशन अव्हां ताईं पहुची रही आहे। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट हमेशह का नाज़रीन नालो आहे हिकु एतमाद जो ऐं हिकु भरोसे जो। नेल्सन पेंट्स जो भरपूर साथ मौजूदु आहे रंग ज़िंदगी जो, ऐं नेल्सन पेंट आला मयार जो नेशनल पेंट ब्रांड आहे। नेल्सन पेंट जी ख़ुसूसियत हीअ आहे त तव्हांखे 25% इज़ाफ़ी कवरेज ॾींदो आहे, जंहिंसां तव्हां घटि पेंट जे मिक़दार में वधीक जाइ खे रंग करे सघंदा आहियो। नज़ीन उनखां अलावा 25 सालनि खां नेल्सन पेंट पंहिंजे सारिफ़ीन खे आला मयार जो नेशनल पेंट फ़राहम करे रहियो आहे, छो त यकीनन असांजे लाइ असांजो जेको घरु आहे उहो सभ खां वधीक अहमियत रखंदो आहे, अहमियत जोॻो हूंदो आहे। तव्हां नेल्सन पेंट जी फ्री कलर एडवाइज़री सर्विस बि इस्तेमालु करे सघो था। नाज़रीन, उन सां थींदो ईअं जो तव्हां क्वालिफाइड कलर कंसल्टेंट सां राब्ते में अची वेंदो, ऐं क्वालिफाइड कलर कंसल्टेंट सां राब्ते में अचण सां छा थींदो, कलर कंसल्टेंट मूंखे लॻे थो तव्हांखे आसानी सां को बि मिली वेंदो, पर जेको क्वालिफाइड हूंदो यानी जेको माहिर हूंदो उहो तव्हांखे बहितर खां बहितर सजेशन ॾींदो ऐं तव्हां उन सां पंहिंजे घर खे यकीनन ख़ूबसूरत बणाए सघो था। उनखां अलावा टैंग बनाइण वारनि जो नाज़रीन भरपूर साथ मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। ऐं टैंग जी जेकॾहिं ख़ुसूसियत मां बयानु करियां, वाइटामिन सी सां भरपूर आहे, वाइटामिन डी सां भरपूर आहे, ज़िंक सां भरपूर आहे, डिफरेंट फ्लेवर्स अथसि। उनमें लेमन फ्लेवर आहे, उनमें ब्लैक पेपर फ्लेवर मौजूदु आहे, ऐं ऑरेंज फ्लेवर मौजूदु आहे, मैंगो फ्लेवर मौजूदु आहे। सभु बहितर खां बहितर फ्लेवर्स मौजूदु आहिनि जेके पंहिंजे मयार सां तमामु बहितर मयार टैंक जो क़ाइमु रखंदा अचनि पिया। उनखां अलावा असांजी हिन ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में भरपूर साथ मौजूदु आहे क्विज़ जो, हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु। उनखां अलावा वाइल्ड वेंचर जो नाज़रीन भरपूर ताउन मौजूदु आहे, मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। उनखां अलावा भरपूर अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे वाइटल जो, ऐं वाइटल जी चांहि ॾाढी सुठी तयारु थींदी आहे। वाइटल चांहि पीओ ज़िंदगी जियो। फॉर्मी जो नाज़रीन भरपूर साथ मौजूदु आहे अज़मत रमज़ान में, ऐं फॉर्मी वारनि जो स्लोगन ॾाढो ज़बरदस्त आहे त एवरीथिंग इज़ फॉर अदर्स, दिस इज़ फॉर मी, बाक़ी सभु ॿियनि जे लाइ ही मुंहिंजे लाइ। यानी फॉर्मी जो प्रोडक्ट्स तव्हांजे लाइ आहिनि ऐं ॾाढियूं सुठियूं प्रोडक्ट्स आहिनि, इस्तेमालु तव्हां आसानी सां करे सघो था। उनखां अलावा जेकॾहिं तव्हां वठणु चाहियो त ईज़ीली कंहिं बि शॉप तां सुठे दुकान तां वञी तव्हां इहे प्रोडक्ट्स ख़रीद करे सघो था। ईद क़रीब क़रीब आहे, तव्हां प्रोडक्ट्स ही इस्तेमालु करे सघो था ऐं बहितर रिज़ल्ट आणे सघो था। उनखां अलावा नाज़रीन भरपूर साथ मौजूदु आहे GFS बिल्डर्स जो, पंहिंजे मुस्तक़बिल जी बहितरीनु चूंड। ऐं उनखां अलावा अज़मत रमज़ान हिन स्पेशल ट्रांसमिशन में साथ मौजूदु आहे सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान जो। ऐं टपाल मेज़बान जे लाइ चयो वञे थो त महिमाननि खे जेकॾहिं तव्हांखे ख़ुशि करिणो आहे त उहो टपाल मेज़बान तव्हां तयारु करे सघो था। हूअं बि असां सिंधी आहियूं ऐं असांजी जेका आहे रिवायत हूंदी आहे त को बि महिमान जॾहिं ईंदो आहे त असां उनखे ईअं कोन्ह छॾंदा आहियूं, मानी जेकॾहिं खारायूं था त उनखां पोइ चांहि मस्तु हूंदी आहे। असलम साहब मौजूदु आहिनि, तव्हांखे मां भलीकार चवां थी। अस्सलाम वालेकुम। ठीकु आहियो तव्हां? माशाअल्लाह जी, ज़बरदस्त। ऐं असलम साहब तव्हां ॿुधायो, माह रमज़ान में हिते तव्हां चांहि तयारु कई आहे, टैंक ठाहियो आहे, ऐं हूअं बि माशाअल्लाह सां तव्हांजी कुकिंग त ॾाढी सुठी आहे, ज़बरदस्त तव्हांजी कुकिंग आहे। ही माह रमज़ान जो एक्सपीरियंस तव्हांजो कीअं रहियो? भाई शुक्र आहे, मां फस्ट टाइम मैंने माह रमज़ान में कमु कयोसीं। लाइफ त मूं फस्ट टाइम कमु कयो आहे, बाक़ी अलाह जा करम आहिनि जो मूंखे बसि अची पुॻायूं अची शुक्र आहे। बाक़ी त हर आइटम त पंहिंजो मुख़्तलिफ़ मयार हूंदो आहे। बिल्कुलु टैंक आहे असां वटि, सिंध जी टपाल मेज़बान चांहि आहे, बिल्कुलु सो अॼु तयारु कंदासीं। बाक़ी जेकॾहिं ज़िंदगी रही त पोइ इनशाला ईंदड़ वक़्तनि में कुझु ॿियूं रेसिपी बि तयारु कंदासीं। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं मेहरान टेलीविज़न जे ज़रिए नाज़रीन हीअ ट्रांसमिशन अव्हां ताईं हिन वक़्तु लाइव पहुची रही आहे। माह रमज़ान जूं अनेक अज़मतूं, अनेक रहमतूं, ख़ुसूसियतूं। माह रमज़ान जॾहिं अचे थो त अलाह तबारक व ताला यकीनन
दोज़ख जा दरवाज़ा बंदि करे थो ऐं जन्नत जा दरवाज़ा खुली वेंदा आहिनि। जेतिरियूं रहमतूं असां समेटे सघूं असां हिन माह रमज़ान में समेटियूं। असां वटि मौजूदु आहे नात ख़्वां हिना, ऐं हिना जो आवाज़ु ॾाढो सुठो आहे माशाअल्लाह सां। हिना तव्हांखे मां भली कार चवां थी, अस्सलाम वालेकुम। हिना आपसे नातिया कलाम हम सुनना चाहेंगे। जी बिस्मिल्लाह कीजिए। ऐं चयो वेंदो आहे त दुरूद पढ़कर अगर कोई इब्तिदा न करे उसे फिर चाहिए कि वो ज़िक्र मुस्तफ़ा न करे और खुदा का ज़िक्र करे, ज़िक्र मुस्तफ़ा न करे, मेरे मुँह में हो ऐसी ज़ुबां खुदा न करे। जी बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। किसकी आमद के आसार नजर आते हैं, आज वीरान भी गुलजार नजर आते हैं, आज वीरान भी गुलजार नजर आते हैं। आज कुछ और नजर आता नहीं दुनिया में, आज सरकार ही सरकार नजर आते हैं। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मेरे दिल में है यादे मोहम्मद, मेरे दिल में है यादे मोहम्मद, मेरे होठों पे ज़िक्रे मदीना, ताजदारे हरम के करम से, ताजदारे हरम के करम से आ गया जिंदगी का करीना। मेरे दिल में है यादे मोहम्मद, उनके चश्मे करम की अता है, मेरे सीने में उनकी ज़िया है, मेरे सीने में उनकी ज़िया है। याद सुल्तान तैबा के सदके, याद सुल्तान तैबा के सदके, मेरा सीना है मिसले नगीना। मेरे दिल में है यादे मोहम्मद, मेरे दिल में है यादे मोहम्मद। मुझको तूफान की मौजों का क्या डर, वो गुजर जाएगा रुख बदल कर, वो गुजर जाएगा रुख बदल कर। ना खुदा है मेरे जब मोहम्मद, ना खुदा है मेरे जब मोहम्मद। कैसे डूबेगा मेरा सफीना, मेरे दिल में है यादे मोहम्मद, मेरे दिल में है यादे मोहम्मद। मैं गुलामान अहमद, मैं सगिया सिताने मोहम्मद, मैं सगिया सिताने मोहम्मद। काबिले फ़ख्र है मौत मेरी,
काबिल फ़ख्र है मौत मेरी, काबिल रब्श है मेरा जीना, मेरे दिल में है यादे मोहम्मद, मेरे दिल में है यादे मोहम्मद, मेरे होठों पे ज़िक्र मदीना, ताजदारे हरम के करम से आ गया जिंदगी का करीना, मेरे दिल में है यादे मोहम्मद। सुबहान अल्लाह जी, सुबहान अल्लाह। हिना माशाअल्लाह ख़ूबसूरत आवाज़, ख़ूबसूरत कलाम जी चूंड। नाज़रीन, अज़मत रमज़ान में असां ब्रेक की तरफ़ अॻियां वधी रहिया आहियूं। अज़मत रमज़ान ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जे सहकार सां अव्हां ताईं पहुची रहियो आहे। ऐं उन खां अलावा नेल्सन पेंट्स जो भरपूर साथ मौजूदु आहे। रंग ज़िंदगी जो टैंक बणाइण वारनि जो नाज़रीन भरपूर साथ मौजूदु आहे। टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। ऐं क्विज़ जो भरपूर साथ मौजूदु आहे। हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु वाइल्ड वेंचर जो भरपूर साथ मौजूदु आहे। मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। नाज़रीन, वाइटल जो साथ मौजूदु आहे। वाइटल पीओ ज़िंदगी जियो। ऐं फॉर्मी जो भरपूर साथ आहे। एवरीथिंग इज़ फॉर अदर्स, दिस इज़ फॉर मी। ऐं उन खां अलावा GFS बिल्डर्स जो नाज़रीन साथ मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जी। नंढो ब्रेक आहे, जल्दी सां वापसि अचूं था, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी हीअ स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। रमज़ान में आउं भली कार चवां थी, माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन ऐं अॼु जे ॾींहं जी, अॼु जे रोज़े जी ख़ुशूसी ट्रांसमिशन नाज़रीन अव्हां ताईं पहुची रही आहे। असां आलम दीन अल्लामा ताहिरुल ताहिरी साहिब सां अॼु गुफ़्तगू कंदासीं। मुख़्तलिफ़ टॉपिक्स आहिनि। काफ़ी अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके अलाह जी रज़ा जी ख़ातिर इबादत कोन तर्क कंदा आहिनि, इबादत खे कोन छॾींदा आहिनि। हालांकि असां ॾिसी रहिया हूंदा आहियूं त हू हुननि जी तबियत नासाज़ आहे, चाक न आहिनि, उन खां पोइ बि नमाज़ अदा करे रहिया हूंदा आहिनि, क़ुर पाक जी तिलावत करे रहिया हूंदा आहिनि, पंहिंजा फ़राइज़ पूरा करे रहिया हूंदा आहिनि। असांखे लॻंदो आहे त उन्हनि जी शायदि उहा इस्तिताअत न आहे, उन्हनि में उहा ताक़त न आहे। पर मूंखे ईअं लॻे थो त जॾहिं बंदो पंहिंजे रब जे क़रीब वञणु चाहींदो आहे त अलाह तबारक व तआला का क़ुवत, का ताक़त इन इंसान खे ज़रूरु ॾींदो आहे जो हू पंहिंजूं इबादतूं ख़ूबसूरत तरीक़े सां पूरियूं करे सघंदो आहे। उनखां अलावा मरीज़ जी अयादत करणु हिकिड़ो त असां वटि ट्रेंड पइजी चुको आहे त असां वेंदा आहियूं हॉस्पिटल्स में, ॾाढो गिफ्ट वठी वेंदा आहियूं, फ़ोटो क्लिक करे ऐं अची करे असां स्टेटस लॻाए छॾंदा आहियूं। इहा रिवायत असां वटि हाणे पइजी चुकी आहे, छो त सोशल मीडिया जो दौरु आहे। फलाणे जी अयादत करणु वियासीं, फलाणी हॉस्पिटल में वियासीं ऐं गॾु गिफ्ट जो बि तस्वीर असां फ़ोटो लॻाए छॾंदा आहियूं। थोरी ॻाल्हि अजीब लॻंदी आहे, पर ठीकु आहे, थिए पियो जेको। इन बाबति असां अॼु गुफ़्तगू कंदासीं मरीज़ जी अयादत बाबति। ऐं उनखां अलावा महिमाननि सां सुहिणो सलूक ऐं स्पेशली पंहिंजनि सां सुहिणो सलूक। हीअ असांजो उहो मुआशिरो आहे जिथे असां मुहबत, रवादारी, भाईचारे वारो जेको समाव हाणे ॾिसण जे लाइ घटि मिले थो। मुहबत, उहा पंहिंजाइप पंहिंजनि में बि घटि आहे। इन बाबति इस्लाम छा रूल्स ऐं रेगुलेशन्स बयानु कया आहिनि। उनखां अलावा हज़रत अली करमुल्लाह वजह जिन हज़रत इमाम हसन हुसैन खे इहा तलक़ीन कई त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ुबानी मूं ॿुधो आहे त पंहिंजनि सां रिश्ता कॾहिं न टोड़िजो, पंहिंजनि सां मुहबत सां, प्यार सां, अक़ीदत सां, पंहिंजाइप सां हलिजो। सो इन बाबति नाज़रीन अॼु गुफ़्तगू कंदासीं। फर्दर ॿिया टॉपिक्स अॻियां मां अनाउंस कंदसि। अज़मत रमज़ान में भरपूर साथ मौजूदु आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो। हमेशह का नालो आहे हिकु एतमाद जो ऐं हिकु भरोसे जो। नाज़रीन, नेल्सन पेंट्स जो भरपूर साथ मौजूदु आहे। नेल्सन पेंट आला मयार जो नेशनल पेंट ब्रांड आहे। ऐं उनखां अलावा टैंक बणाइण वारनि जो भरपूर साथ मौजूदु आहे। नाज़रीन, क्विज़ जो साथ मौजूदु आहे, हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु। ऐं वाइल्ड वेंचर जो भरपूर साथ मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। उनखां अलावा साथ मौजूदु आहे वाइटल जो, वाइटल पीओ ज़िंदगी जियो। ऐं फॉर्मी जो भरपूर साथ मौजूदु आहे। बाक़ी सभु ॿियनि जे लाइ, फॉर्मी मुंहिंजे लाइ। नाज़रीन, GFS बिल्डर्स जो भरपूर साथ मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। ऐं सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जो भरपूर साथ मौजूदु आहे। हिन वक़्तु मूंखे जॉइन करे चुका आहिनि इन स्टूडियो में, ट्रांसमिशन में मौजूदु आहिनि
आहिनि अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब। अव्हांखे मां भलीकार चवां थी। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्लामा साहब ठीकु आहियो, ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह ताला व बरकातहू। माशाअल्लाह जी। ऐं माह रमज़ान पहिरीं ट्रांसमिशन खां अॼु जी जेका ट्रांसमिशन आहे यानी माह रमज़ान इख़्तिताम ते आहे। बाक़ी बक़ाया जेके बि रोज़ा थियनि था, अलाह तबारक व ताला असांखे ऐं सभिनीनि खे भरपूर इबादत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लामा साहब अव्हां ॿुधायो माह रमज़ान अव्हां जो कीअं गुज़रियो आहे, हीअ ट्रांसमिशन्स अव्हां जो कीअं गुज़रियो आहिनि, तव्हांजो कीअं एक्सपीरियंस रहियो? छो त पहिरीं अव्हां सहरी जी ट्रांसमिशन्स में मौजूदु रहिया आहियो, हिन दफ़े कंटिन्यूअसली तव्हां असां सां मौजूदु रहिया आहियो। अव्हां जा बि कॉमेंट्स ॿुधणु चाहींदासीं। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद। गुज़िश्ता तक़रीबन 8 सालनि खां 10 सालनि खां असांजो इहो तसलसुल जारी आहे। सहरी जा प्रोग्राम, कॾहिं वरी इफ़्तार जा प्रोग्राम। सहरी ऐं इफ़्तारी जे प्रोग्रामनि में काफ़ी माना फ़र्क़ु आहे। जी हा। जॾहिं असां सहरी ट्रांसमिशन में अचूं पिया राति जो तन्हाई में बिल्कुलु अकेला, रोड बि सुनसान, हिते अची पहुचंदासीं त सभई गॾिजी दोस्त वेहंदा बि हुआसीं। ऐं ओॾीमहिल रोज़ो बि न हूंदो हो, यानी रोज़े सहरी ताईं रोज़े माना खाइण पीअण जो सिलसिलो हलंदो हो। इफ़्तार ट्रांसमिशन में असां अचूं था त उन में ज़ाहिर आहे रोज़े जी हालत में इंसानु अचे थो। ऐं जॾहिं माण्हू गुफ़्तगू करे थो बतक़ाज़ाए बशरियत, इंसान खे उञ बि लॻे थी, वधीक तवानाई घटिजे बि थी, ज़रूरत बि पवे थी तवानाई जी। इहे सभई शयूं मद्देनज़र रखंदे पर जेको इफ़्तार जो हिकिड़ो पंहिंजो मज़ो आहे ऐं सहरी ट्रांसमिशन जो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो वक़्तु आहे, उनजो सुरूर आहे। सहरी ट्रांसमिशन में ईअं हूंदो आहे जो जेको राति जो आख़िरी पहर आहे उन में इंसानु क़ुर ऐं हदीस जे हवाले सां जॾहिं गुफ़्तगू कंदो आहे, इहो क़यामुल लैल में शामिल थी वञे थो। ऐं राति जे पहर में अलाह ताला जे ज़िक्र में हिकिड़ी अजब हिकिड़ी लज़त आहे, हिकिड़ी आशनाई आहे, हिकिड़ी मुहबत आहे, हिकिड़ो ख़ासि हिकिड़े क़िस्म जो प्यारु आहे। ऐं ॾींहं में जलवत आहे, राति में ख़लवत आहे, यानी तन्हाई आहे। ॾींहं में जलवत आहे, ॾींहं जो वरी पंहिंजो हिकिड़ो अलॻि मज़ो आहे। हिते सभई दोस्त आहिनि ऐं जेतिरा वधीक दोस्त ट्रांसमिशन में मौजूदु रहनि था, भले कहिड़े बि हवाले सां, उन में वरी अञा वधीक ख़ुशी इन करे महसूसु थिए थी त असांजा वधीक जेके दोस्त हिते मौजूदु आहिनि उहे असांजी गुफ़्तगू खे ॿुधनि था, असांखे अञा वधीक फ़ाइदो थींदो, उन्हनि खे बि फ़ाइदो थींदो। हिकिड़ो सवाब जो तसलसुल उन में वधीक इज़ाफ़ो ऐं वाधारो थींदो। ऐं इस्लाम जो इहो उसूल आहे त जंहिं इबादत में जेतिरी मुशक़त वधीक हूंदी, महिनत वधीक हूंदी, अल्लाह सुब्हानहू व तआला उनखे अजर बि ओतिरो वरी वधीक अता फ़रमाईंदो। अगरि असां राति जो मुशक़त करे अची हिते वेहूं था, प्रोग्राम कयूं था, त उन में अगरि घणी मुशक़त आहे त उन में घणो अजर आहे। अगरि इफ़्तार वारे में घणी मुशक़त आहे ऐं इम्तिहान आहे, छो जो इम्तिहान आम्हूं साम्हूं किचन असांजे मौजूदु आहे, टेंग जो जेको आहे उहो बहितरीनु फ्लेवर्स मौजूदु आहिनि ऐं असलम भाउ असांजे साम्हूं ठाहींदा रहनि था। वरी मेज़बान जेका असांजे सिंध जी सुञाण, वरी उनजो कप जेॾी महिल तयारु थिए थो, ज़ाहिर आहे रोज़े जी हालत में उनजी ख़ुशबू बि अचे थी। इहो डबल इम्तिहान आहे। त इन एतबार सां सवाबु इंसान जो इम्तिहान में अञा वधीक अजर वाधारो थी वञे थो, उन में इज़ाफ़ो थी वञे थो। सही, बिल्कुलु ठीकु, बिल्कुलु ठीकु। अल्लामा साहब, वधीक इम्तिहान ख़वातीन जो हूंदो आहे। घरनि में रोज़े जी हालत में मौजूदु हूंदियूं आहिनि, किचन में पूरो पूरो टाइम ॾेई रही हूंदियूं आहिनि इफ़्तार जे वक़्तु। यकीनन उन्हनि खे हिकिड़ो घणो क्रेडिट ॾियण बि खपे। ऐं असां गुफ़्तगू त करे चुका आहियूं त घर जा जेके मामलात आहिनि उहो मर्द ऐं औरत मिली करे कीअं हलाए सघनि था ख़ूबसूरत तरीक़े सां, पंहिंजे घर खे ख़ूबसूरत कीअं बणाए सघनि था, पंहिंजे बचनि जी तरबियत ख़ूबसूरत तरीक़े सां कीअं करे सघनि था। कंटिन्यूअसली असांजा तमामु अहिड़ा व्यूवर्स आहिनि जेके कंटिन्यूटी सां प्रोग्राम्स ॾिसंदा अचनि पिया, कॉमेंट्स ईंदा आहिनि, पोयां खां कॉल्स ईंदियूं रहंदियूं आहिनि, त तमामु सुठो लॻंदो आहे। अॼु कुझु टॉपिक्स चंद जेके मूं सिलेक्ट कया आहिनि, अनाउंस करे चुकी आहियां। मरीज़ जी इबादत। मरीज़ मुख़्तलिफ़ अक़साम जा थियनि था जी, ऐं दीन इस्लाम में जेके ख़ासि जेके इबादतूं आहिनि जिन में फ़राइज़ शामिल आहिनि, फ़राइज़ ऐं वाजिबात, उन में मुआफ़ी त बिल्कुलु क़तअन कोन्हे, जी हा, न कंहिंखे माफ़ु करे छॾिजे।
उहो अलाह ताला जो जेको फ़र्ज़ु आहे उन जी अदायगी में सहूलत अलाह ताला ॾेई छॾे थो। सही सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन जी अदायगी में सहूलत ॾिनी आहे। जीअं रोज़ो आहे मिसाल, अगरि कोई मुसाफ़िरी में वञे थो, सफ़र करे थो, शरई सफ़र करे थो, ट्रेवल करे थो हिकिड़े शहर खां ॿिए शहर ताईं, त शरीयत मुताहरा हुनखे इजाज़त ॾिए थी तूं इहो रोज़ो भले न रख, सही माफ़ कोन्हे, पर इनखे वरी रमदानुल मुबारक खां पोइ कज़ा करिणो आहे, कज़ा लाज़मी रखणी आहे अव्हांखे। अहिड़े नमूने अगरि को बीमार थी पियो, शदीद मर्ज़ हुनखे लाइक़ु थी वियो, हाणे दीन इस्लाम हुनखे इहो न चवंदो तूं रोज़ो तोखां माफ़ थी वियो, बिल्कुलु ख़तमु थी वियो, न। हाणे उनजो अल्टरनेटिव आहे त जॾहिं तूं सिहतयाब थींदे त पोइ वरी हिनजी कज़ा कंदे। ऐं अगरि बिलफर्ज़ चवे थो मां सिहतयाब जी गुंजाइश ई कोन्हे, मां त एतिरो कमज़ोर लागर थी चुको आहियां ऐं का बि उमेदु नथी अचे नज़र, पोइ वरी उनखे उनजो वरी अञा ॿियो अल्टरनेट, हिनजो तव्हां फिदियो अदा कयो, फिदियो अदा कयो। लेकिन असां पंहिंजे मुआशिरे में ॾिसूं था जेके जीअं जीअं वक़्तु असांजो पोयों गुज़रंदो पियो वञे ऐं असां सहूलियात जी तरफ़ अचूं पिया, असां पोएं अदवार में अगरि असां नज़र रखूं, नज़र दौड़ायूं, असांजा जेके वॾड़ा हुया हर हाल में तकलीफ़ हुजे, बीमारी हुजे, भले अलाह ताला उन्हनि खे हिकिड़ी रुख़सत ॾिनी आहे, पर हू रुख़सत ते अमल नथा कनि, अज़ीमत ते अमल कनि था। बीमारी आहे, बीमारी जी बि सूरत में चवनि था असां रोज़ो रखंदासीं, बग़ैर रोज़े असांखे मज़ो कोन थो अचे, हर हाल में रोज़ो रखंदा हुया। नमाज़, हर हाल में नमाज़, बनी ते उते असांजा जेके वॾड़ा हूंदा हुआ पटको ॿधंदा हुआ, ऐं पटको सिर्फ़ु आलिमनि जी निशानी कोन्हे, नबी साईं जी सुन्नत आहे। ऐं असांजा अॻु में जेके बि वॾड़ा हूंदा हुआ ॻोठनि में, उहे सभु मथे ते कपिड़ो ज़रूरु रखंदा। जिथे निमाज़ जो वक़्तु थियो, मोक मां, वाटर मां, वाह मां वुज़ू करे फ़ौरन बने ते बीही उहो पंहिंजी चादर विछाए नमाज़ अदा कंदा हुया, नमाज़ पढ़ंदा हुया। अहिड़े तरीक़े सां वरी अगरि को बीमार असां ॾिसूं, जीअं ऑफ कैमरा मां ॻाल्हि कई पई, अहिड़ा मरीज़ बिस्तरे मर्ग ते मौजूदु आहिनि, यानी कि सफ़ा अलील थी चुका आहिनि, उन जे बावजूदि उन्हनि जो इश्क़ जेको पंहिंजे अलाह ताला सां आहे, पंहिंजे धणी साईं सां आहे, पंहिंजे पालनहार सां आहे, उन जी तार अहिड़े नमूने ॻंढियल आहे, उन मुहबत ऐं इश्क़ ऐं मारिफत वारी ज़ात सां जो कहिड़े बि हाल में मौजूदु आहिनि। उहे चवनि था असां फ़र्ज़ नमाज़ खे न छॾींदासीं। ऐं असां एतिरे क़दुरु बि ॾिठो आहे, हिकिड़ो शख़्स जेको पंहिंजे होश हवास में कोन्हे, होश बाख़्ता आहे, लेकिन जॾहिं नमाज़ जो वक़्तु अची वञे पाण ई पाण हुन जा आज़ा हेसी ताईं वञनि था, वरी हथ ॿधिजनि था, वरी ज़ुबान चपनि मां चपनि जे चुरण जी आवाज़ अचे थी, आवाज़ कोन थी अचे, माना हालत ॾिसिजे थी त माना चप हिलाए रहियो आहे कोई, माना कुझु पढ़ी रहियो आहे। इहा उहा नेमत आहे अलाह ताला जी ऐं ख़ासि इनाम आहे पंहिंजनि ॿारनि ते। आख़िरी उमिरि जे उन बिस्तरे अलालत ऐं बिस्तरे मर्ग ते बि पंहिंजे पालनहार खे नथा विसारीनि। जॾहिं बानो इन हाल में अलाह खे नथो विसारे त पोइ अलाह सुभानो व ताला क़ब्र में उनखे कीअं विसारींदो, हशर में उनखे कीअं विसारींदो, उन मुश्किल घड़ीअ में उनखे कीअं विसारींदो। पुल सरात जे उन पुल तां जेॾीमहिल पार थींदो त उते अलाह सुभानो व ताला उनखे पंहिंजे उन प्यारे बाने खे कीअं विसारींदो। अलाह सुभानो व ताला जो इहो ख़ासि इनाम आहे जो हर हाल में इंसान अल्लाह ताला जी इबादत में मशगूल आहे। बिल्कुलु, बेशक बेशक, सुभान अल्लाह, तमामु ख़ूबसूरत तरीक़े सां मां बयानु फ़रमायो आहे। नाज़रीन, वधीक असां कंटिन्यू कयूं था, अलामा साहिबु तव्हांजी इजाज़त वठी अॻियां वधां थी मां। ब्रेक जो टाइम थी वियो आहे अज़मत रमज़ान में, ऐं साथ भरपूर मौजूदु आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो। नाज़रीन, भरपूर अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे नेल्सन पेंट्स जो रंग ज़िंदगी जो, ऐं टैंक बणाइण वारनि जो भरपूर साथ मौजूदु आहे। टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। उन खां अलावा क्विज़ जो भरपूर ताउन मौजूदु आहे। हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु वाइल्ड वेंचर जो भरपूर साथ मौजूदु आहे। मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। नाज़रीन, अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे वाइटल जो, वाइटल पियो ज़िंदगी जियो, ऐं भरपूर सहकार मौजूदु आहे फॉर्मी जो, एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी। नाज़रीन, GFS बिल्डर्स जो भरपूर साथ मौजूदु आहे। ऐं उन खां अलावा सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जो भरपूर साथ मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में नड़ो ब्रेक आहे, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो पंहिंजी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान।
रमज़ान में आउं भली कार चवां थी माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन मेहरान टेलीविज़न जे ज़रिए अवां ताईं पहुची रही आहे ऐं असां हीअ ट्रांसमिशन नाज़रीन अवां ताईं पहुचाए रहिया आहियूं ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जे सहकार सां ऐं हमेशा खां नालो आहे हिकु एतमाद जो हिकु भरोसे जो ब्रुक बॉन्ड सुप्रीम। नेल्सन पेंट्स जो भरपूर साथ मौजूदु आहे रंग ज़िंदगी जो ऐं टैंक बणाइण वारनि जो नाज़रीन साथ मौजूदु आहे टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। नाज़रीन क्विज़ जो भरपूर साथ मौजूदु आहे हक़ीक़ी ज़ाइक़ो हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु ऐं वाइल्ड वेंचर जो भरपूर तावन मौजूदु आहे मौज मस्ती तफ़रीह जी नई दुनिया। उन खां अलावा साथ मौजूदु आहे वाइटल जो वाइटल पीओ ज़िंदगी जियो ऐं वाइटल खां अलावा भरपूर साथ मौजूदु आहे फॉर्मी जो एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी ऐं अज़मत रमज़ान में भरपूर तावन मौजूदु आहे GFS बिल्डर्स जो। नाज़रीन सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जो भरपूर तावन मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। मरीज़ जी इबादत जेको मरीज़ आहे जेको हिकु बिस्तरे ते मौजूदु आहे उहो जेकॾहिं इबादत करे रहियो आहे त अलाह तबारक व ताला उनजो केतिरो अजुर उनखे ॾिए थो। हालांकि इस्लाम रिआयत बि ॾिए थो जेकॾहिं तव्हां सफ़र करे रहिया आहियो त रोज़ो उन हालत में तव्हां छॾे सघो था उनखां पोइ तव्हां रोज़ो रखो। जेकॾहिं तव्हां सफ़र जी हालत में मौजूदु आहियो त इबादत जो तरीक़ो मटियल आहे तव्हां इबादत उन तरीक़े सां कयो नमाज़ उन तरीक़े सां अदा करियो। हाणे मरीज़ जेको बिस्तर ते मौजूदु आहे उनजी अयादत कीअं कजे हिकिड़ो त मरीज़ जेको इबादत करे रहियो आहे उन बाबति असां गुफ़्तगू कईसीं। अव्हां यकीनन उन माण्हू वटि ज़रूरु वेंदा हूंदा जेको अव्हां जो पंहिंजो आहे जेको मरीज़ आहे जेको हींअर अस्पताल में दाख़िल आहे। अल्लाह तबारक व ताला सभिनीनि खे सिहत कामिल अता फ़रमाए उन बाबति असां गुफ़्तगू कंदासीं अल्लामा ताहिरुल ताहिरी साहिब जिन सां मरीज़ जी अयादत जी। कंहिं बि मुस्लमान खे जॾहिं को मर्ज़ लाहिक़ थिए थो उन जे बदिले में अलाह सुब्हानो व ताला पंहिंजी ख़ासि महिरबानी ऐं उन जे मथां पंहिंजो ख़ासि इनाम फ़रमाए थो ऐं जेतिरी जेतिरी जंहिं हिसाब सां उनखे तकलीफ़ आहे अलाह ताला उन एतिबार सां उन जा गुनाह माफ़ फ़रमाए थो उन जा दर्जात बुलंद फ़रमाए थो उन जे मथां पंहिंजूं रहमतूं नाज़िल फ़रमाए थो। हिकिड़ी हदीस शरीफ़ में अचे थो त अगरि कंहिं बाने खे हिकिड़ो पेर में कंडो बि अगरि लॻी वञे त उन जे बदिले में अलाह ताला उन जा गुनाह माफ़ फ़रमाए थो उनखे नेकी जो अजर ऐं सवाबु ॾिए थो। उहो माण्हू जेको बिस्तरे मर्ज़ ते मौजूदु आहे वरी उन जी इयादत हिकिड़ी हदीस शरीफ़ में आयो त क़यामत जे ॾियारे अलाह सुब्हानो व ताला पंहिंजनि ॿारनि खां पुछंदो बाना मूंखे ॿुधायो जॾहिं मां बीमार हुउसि त तव्हां मूंखां पुछणु छो कोन आया। बानो चवंदो या अल्लाह तूं त बीमारी खां पाक आहीं तूं बीमार थी कोन थो सघीं। मुहद्दिसीन फ़रमाइनि था इन जो मतिलबु इहो आहे अलाह फ़रमाईंदो हू जेको मुंहिंजो बानो हो बीमार तव्हां उन जी इयादत न कई गोया कि मुंहिंजी इयादत न कई। यानी मरीज़ जी इयादत खे अलाह सुब्हानो व ताला पंहिंजी ज़ात जी तरफ़ निस्बत ॾिनी आहे। हाणे जेको कंहिं मरीज़ जी इयादत जे लाइ वञे थो उनखे केतिरो अजर मिलंदो मुख़्तलिफ़ हदीस आहिनि। हज़रत अलीयुल मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु हिकिड़े साहिबी रसूल खे नमाज़ खां पोइ हथ बांह मां झलियो ऐं फ़रमायूं त हलो हसन जी इयादत कयूं। हालांकि असांजो तासुर इहो हूंदो आहे त घर में जेको पंहिंजो भाउ बीमार आहे असां छा इयादत कयूं बसि उहो त असांजो पंहिंजो आहे पंहिंजे घर में आहे। लेकिन हज़रत अलीयुल मुर्तज़ा शेर ख़ुदा हिकिड़े पंहिंजे ॿिए दोस्त खे साहिबी रसूल खे बांह मां वठी चवनि था हलो हसन जी इयादत कयूं बीमार आहे। जॾहिं उते पहुता त उते हिकिड़ो ॿियो साहिबी हज़रत अबू मूसा अशअरी रज़ी अल्लाह तआला अन्हु उहे मौजूदु हुया। हज़रत अली साईं फ़रमायो तव्हां मूंसां मिलणु आया हो? न मिलणु न आयो आहियां मां इयादत जे लाइ आयो आहियां। साईं जन फ़रमायो मां पंहिंजे प्यारे नबी हुज़ूर सरवरे दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां ॿुधो त जेको मरीज़ जी इयादत जे लाइ अचे सुबुह जो त शाम ताईं 70,000 अलाह ताला जा फ़रिश्ता उन जे लाइ नुज़ूल रहमत जी दुआ घुरंदा रहनि था। शाम जो अचे त सुबुह ताईं अलाह ताला जी रहमत जा फ़रिश्ता उन्हनि जे लाइ नुज़ूल रहमत जी दुआ घुरंदा रहनि था। केॾो वॾो अजर ऐं सवाबु आहे। हाणे असां में जीअं जीअं असांजो दौरु अॻिते वधे पियो ईअं असां में नुमूद ऐं नुमाइश जो बि इज़ाफ़ो थिए पियो। हर शइ असां कंहिं न कंहिं दुनियावी कंहिं शइ सां उनखे कनेक्ट करे छॾियूं था। हालांकि हुजणु ईअं खपे असांजे हर अमल जो ताल्लुक़
अल्लाह सुभानो व ताला जी ज़ात सां कनेक्ट हुजे, सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुबारक सां कनेक्ट हुजे, दीन इस्लाम जी तालीमात सां कनेक्ट हुजे। असां वियासीं मरीज़ जी इयादत जे लाइ रस्मन, साईं ही जॾहिं असांजो फलाणो भाउ बीमार थियो, अमड़ बीमार थी, हो बि आया हुआ, असांखे बि वञणु खपे, रसम अदा करे अचो। रस्म अदा करे अचो। सही, न सही। इहो न हुजे। अच्छा ईअं बि न हुजे जो असां इयादत जे लाइ वियासीं, पर इयादत बहानो हो, असां उते वञी वरी ॿियूं ॻाल्हियूं शुरू कयूंसीं, सही। मिटी माइटी जूं ॻाल्हियूं शुरू कयूंसीं, असां ॾेती लेती जूं ॻाल्हियूं शुरू कयूंसीं। न, जंहिं मक़सद जे लाइ तव्हां वञो था पहिरीं उन मक़सद खे पूरो कजे। ऐं तीमारदारी छाखे चइजे थो? तीमारदारी जो मतिलबु आहे जंहिं मरीज़ ॾे तव्हां वियो, तव्हां उन जे भरिसां वञी वियो, उन सां ॻाल्हायो, तव्हांजे अचण सां उन जी दिलजोई थिए। उहो जेको हिकिड़े ई बिस्तर ते पियो आहे ऐं हुन जूं अखियूं आसमान छत सां लॻल आहिनि, तव्हांखे ॾिसी ख़ुशि थिए, तव्हां हुन सां अहिड़ी गुफ़्तगू कयो, अहिड़ो कलाम कयो, अहिड़ो गिफ्ट खणी वञो जो उनखे ख़ुशी महसूसु थिए, ऐं जेका उनखे कर्ब ऐं तकलीफ़ वारी जेका कैफ़ियत आहे उन में घाट अची सघे, उन में उनखे जेको आहे उहो राहत पहुची सघे ऐं उनखे लज़त पहुची सघे। सुभान अल्लाह जी, माशाअल्लाह माशाअल्लाह। वधीक असां गुफ्तगू जे सिलसिले खे अलामा साहब जारी रखूं था। हिना सां असां अॼु मौजूदु आहिनि, हिना खां नातिया कलाम ॿुधणु चाहींदासीं। जी हिना, बिस्मिल्लाह कयो। हकीकत में वो लुत्फ़ ज़िंदगी पाया नहीं करते, हकीकत में वो लुत्फ़ ज़िंदगी पाया नहीं करते, जो यादें मुस्तफ़ा से दिल को बहलाया नहीं करते, जो यादें मुस्तफ़ा से दिल को बहलाया नहीं करते। ज़बां पर शिकवाए जो लाया नहीं करते, ज़बां पर शिकवाए जो लाया नहीं करते, नबी के नाम लेवा गम से घबराया नहीं करते, नबी के नाम लेवा गम से घबराया नहीं करते, हकीकत में वो लुत्फ़ ज़िंदगी पाया नहीं करते। ये दरबारे मोहम्मद है यहाँ, अपनों का क्या कहना, ये दरबारे मोहम्मद है यहाँ, अपनों का क्या कहना, यहाँ से हाथ खाली गैर भी जाया नहीं करते, यहाँ से हाथ खाली गैर भी जाया नहीं करते, हकीकत में वो लुत्फ़ ज़िंदगी पाया नहीं करते। मोहम्मद मुस्तफ़ा के बाग के सब फूल ऐसे हैं, शहीदान करबला। मोहम्मद मुस्तफ़ा के बाग के सब फूल ऐसे
जो बिन पानी के तर रहते हैं, मुरझाया नहीं करते। जो बिन पानी के तर रहते हैं, मुरझाया नहीं करते। हकीकत में वो लुत्फ़े ज़िंदगी पाया नहीं करते। जो यादे मुस्तफ़ा से दिल को बहलाया नहीं करते। सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह, माशाअल्लाह। वधीक असां नाज़रीन डिस्कशन जे तरफ़ अॻियां वधंदासीं। अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब मौजूदु आहिनि। महिमान जेको घर में अचे थो चवींदो आहे त उहो पंहिंजो रिस्क पाण खणी ईंदो आहे। महिमाननि सां सुहिणो सलूक कीअं हुजणु खपे, वधीक इन बाबति ॻाल्हि ॿोल्हि थींदी नाज़रीन, पर वक़्तु साई जो थी वियो आहे। असां पहिरीं ब्रुक जी तरफ़ अॻियां वधूं था। अज़मत रमज़ान में साथ गॾोगॾु मौजूदु आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो हमेशह खां नालो आहे, हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नाज़रीन भरपूर साथ मौजूदु आहे नेल्सन पैंट्स जो, रंग ज़िंदगी जो, ऐं टेंग बणाइण वारनि जो भरपूर तावन मौजूदु आहे। टेंग बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। नाज़रीन क्विज़ जो भरपूर साथ मौजूदु आहे, हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु, ऐं वाइल्ड वेंचर जो भरपूर साथ मौजूदु आहे, मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। वाइटल जो साथ मौजूदु आहे नाज़रीन, वाइटल पीओ ज़िंदगी जियो, ऐं फॉर्मी जो भरपूर तावन मौजूदु आहे। उन खां अलावा तावन मौजूदु आहे GFS बिल्डर्स जो, ऐं सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान। नाज़रीन अवां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मेहरान टेलीविज़न ते। रमज़ान में ॿीहर आऊं भलीकार चवां थी, माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान अवां ताईं पहुची रही आहे मेहरान टेलीविज़न जे ज़रिए, जंहिंमें भरपूर साथ मौजूदु आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो, BBS के पाकिस्तान जे आला मयार जी चांहि चयो वञे थो, ऐं नेल्सन पैंट्स जो नाज़रीन भरपूर साथ मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। नेल्सन पैंट रंग ज़िंदगीअ जो, ऐं भरपूर तावन मौजूदु आहे अज़मत रमज़ान में टेंग बणाइण वारनि जो, टेंग बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। ऐं उन खां अलावा भरपूर साथ मौजूदु आहे क्वेस्ट जो, हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु। उन खां अलावा वाइल्ड वेंचर जो नाज़रीन भरपूर साथ मौजूदु आहे, मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। अज़मत रमज़ान में नाज़रीन भरपूर साथ मौजूदु आहे वाइटल जो, वाइटल पीओ ज़िंदगी जियो, ऐं फॉर्मी जो तावन मौजूदु आहे, एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी। GFS बिल्डर्स जो भरपूर साथ मौजूदु आहे, ऐं उन खां अलावा सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जो भरपूर तावन मौजूदु आहे। नाज़रीन असां वधीक डिस्कशन जे तरफ़ अॻियां वधंदासीं, ऐं ख़ूबसूरत ही जेको डिस्कशन थी रहियो हूंदो आहे इहो अव्हां ताईं यकीनन लाइव पहुची रहियो हूंदो आहे। अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब असां सां मौजूदु आहिनि। महिमाननि सां सुहिणो सलूक, ऐं महिमान जॾहिं अचे थो त पहिरीं मूं बयानु कयो अल्लामा साहब त हू पंहिंजो रिस्क यकीनन पाण सां गॾु खणी अचे थो, ऐं उन सां सुहिणो सलूक बाबति इस्लाम कीअं बयानु फरमायो आहे। ज़िक्र कंदुसि। हिकिड़ो त असांजी वादीअ मेहराण ऐं वादीअ मेहराण जा जेके मारूअड़ा, असांजी इहा सुञाण हुई, इहा असांजी पहचान हुई त असां तमामु घणा महिमान नवाज़ हुआसीं। पूरी दुनिया में असां महिमान नवाज़ी जे करे, ॾाहप जे करे मशहूरु हुआसीं। ऐं मूंखे नंढपिण में हिकिड़ो वाक़ियो यादि आहे, मां पंहिंजे बाबा साईं सां गॾु काठियूं करण जे लाइ दरियाह में, दरिया जे परे पासे असां काठियूं करणु वियासीं। नंढो हुउसि, बाबा साईं सां गॾु हुयुसि जी जी, ऐं असां हलंदे 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 हिकिड़ी जॻह ते पहुतासीं जंग में। सही सही, का आबादी कोन हुई ऐं उञ ऐं बुख में असां बिल्कुलु बेहाल थी चुकासीं। असांखे कंहिं ॿुधायो त हिते ओताक अथव, तव्हां उते वञो, साई पटियो, थोरी देरि विहो। मां बाबा सां गॾु हुयुसि, कॾहिं इहो माहौल ॾिठो कोन। बहरहाल ओताक में वियासीं। असांजे सुञाणप वारा कोन हुया, असांजी ज़ात वारा कोन हुया, असांजे माइट कोन हुया। उन्हनि असांखे विहारियो। असांखे न सिर्फ़ु पाणी बल्कि चयूं न तव्हां असांजा महिमान आहियो, ऐं पूरी ओताक भरियल हुई, ॿिया केतिरा माण्हू उते अचनि पिया।
उन्हनि खे मानी पेश कनि पिया ऐं मानी मखण सां मखियल हुई, अच्छा लस्सी बि मौजूदु हुई ऐं जेको बि उते उन्हनि जे घर में पचायल मौजूदु हुओ सभु वाफ़र मिक़दार में, ईअं न थोरो असांखे ॾिनो हुजे, वाफ़र मिक़दार में असांजे साम्हूं अची रखियऊं, असां खाई खुटाए न सघियासीं। इहा असांजी सुञाण हुई। ऐं दीन इस्लाम बि असांखे इन ई तरफ़ मुतवजे करे थो त जेको महिमान तव्हांजे चौट ते अचे थो उहो तव्हांजो कुझु कोन थो खाई वञे, तव्हांजो कुझु कोन थो खणी वञे, बल्कि तव्हांखे ॾेई थो वञे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन इरशाद फरमायो, मन आमन बिल्लाहि वल यौमिल आखिर, जेको अल्लाह जो बानो अल्लाह ते ऐं महशर जे मैदान ते ईमान आणे थो, फल युकरिम दैफ़हू, उनखे खपे त महिमान जी इज़त करे। जेको महिमान जी इज़त करे थो अल्लाह ताला उन जे रिज़्क़ में बरकत अता फरमाए थो। ऐं ज़ाहिर आहे हिकिड़ो महिमान जॾहिं आयो घर ऐं उनखे सुठे नमूने सां इंसान अटेंड करे थो, उनजी ख़ातिर मदारत करे थो, त उनजी दिलि मां दुआ ई निकिरी सघे थी। को बदुआ कोन ॾींदो तव्हांखे, दिलि सां दुआ कंदो ऐं उनजी जेको मुसाफ़िर हूंदो आहे, महिमान हूंदो आहे, उनजी दुआ मेज़बान जे हक़ में क़बूल थींदी आहे। जॾहिं खां असां इहो बुख़ुल शुरू कयो आहे, कंजूसी शुरू कई आहे, असां सम्झूं था त महिमान अचनि था त असांजो खाई वञनि था, असांजो जेको खाधो आहे उहो खुटी पवंदो, तॾहिं खां असांजे रिज़्क़ में तंगी अचणु शुरू थी वई आहे, असांजी रिज़्क़ मां बरकत ख़तमु थी वञे थी पई। त असांखे खपे त असां महिमान, जीअं असां सिंधी मारवाड़ा महिमान नवाज़ी में मशहूरु हुयासीं, असां उन पंहिंजी रीत खे बरक़रार रखूं ऐं दीन इस्लाम बि असांखे इहो ई चवे थो त तव्हां महिमान नवाज़ी खे हमेशह बरक़रार रखो ऐं महिमाननि जी इज़त ऐं आबरू जो ख़्यालु रखो। जी सुभान अल्लाह, बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। अलामा साहब, अव्हां जी तालीम, अव्हां जी तरबियत ऐं दीनी तालीम जे तरफ़ अव्हां जो राग़िब थियणु, उहो तव्हांजो जेको ज़िंदगी जो हिकिड़ो ख़ासि ऐं अहम हिसो हुयो, उन बाबति अॼु जेकॾहिं गुफ़्तगू थिए तव्हां ॿुधणु चाहींदुसि। इहो हिकिड़ो अजीब हिकिड़ो किसो हूंदो, अगरि मां हिते पहिरियों चकर मूंखां इहो सुवालु थियो आहे। नंढपण खां वठी मां इहो सम्झां थो, शायदि ईअं न हुजे पर मां इहो सम्झां थो, जेको ज़िंदगी मूं गुज़ारी आहे अक्सर उहो तकलीफ़ुनि में, सफ़र में ऐं नाचाकी में, बीमारी जी हालत में हमेशह मां घर खां परे रहियुसि। मां तालीम जे हवाले सां मां अञा नंढड़ो ई हुयुसि, माउ ऐं पीउ जो प्यारु एतिरो कोन ॾिठो जेतिरी मां पंहिंजे उस्ताद जी सख़्ती ॾिठी ऐं पंहिंजे उस्ताद जी मार ॾिठी हुजे। असां ईद जो ॾींहुं हूंदो हो त बि असां पंहिंजे उस्ताद जी निगरानी में मदरसे में हूंदा हुआसीं, असां मस्जिद शरीफ़ में हूंदा हुआसीं। हिकिड़े दफ़े मूंखे यादि आहे, असांजो उस्ताद हाफ़िज़ रहीम दाद बिरोही साहब, अल्लाह ताला उन्हनि खे जन्नत में जॻह अता फ़रमाए, ॾींहुं राति क़ुरान मजीद जी तिलावत फ़रमाईंदा हुया ऐं उन्हनि जो चहिरो ईअं लॻंदो हो जॾहिं ॼण त अल्लाह ताला जी रहमतुनि जो नुज़ूल वसी रहियो आहे हिननि जे चहिरे ते। मां ईद जो ॾियारो हुजे, मां साईं खे वञी अर्ज़ु कयुमि, साईं मूंखे चाचा चई वियो हो ईद जे ॾींहुं मोकल वठी तूं अचिजांइ। साईं दड़को ॾिनो, का ज़रूरत कोन्हे तोखे अकेले वञण जी, हिते वेही रहो मदरसे में। असां मदरसे में रहंदा हुआसीं, असां सुकी मानी खाईंदा हुआसीं। तव्हां यकीन कयो, असांखे का फैसिलिटीज़ उन दौर में कोन हुयूं, सुकल मानी खाईंदा हुआसीं ऐं कॾहिं मानी न बि मिलंदी हुई ऐं सुबुह जो नाश्ते जो तसवुर ई कोन हूंदो हुयो। अहिड़ी क़स्म पुरसी जे आलम में असां ज़िंदगी गुज़ारीसीं। वरी कॾहिं असांजा अगरि वालिदैन ॻोठ में आहिनि त असां शहर हैदराबाद में आहियूं, कॾहिं कराची में तालीम हासिलु कयूं पिया ऐं ईअं इहो सफ़र हलंदे 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 अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ो जेको ख़्वाबु हुयो अल्लाह सुब्हानहू व तआला उहो पूरो कयो ऐं दर्स निज़ामी जी तालीम असां कंप्लीट कईसीं। पोइ वरी सिंध यूनिवर्सिटी में असांजो एडमिशन थियो, एमफिल में अरेबिक में, थीसिस जो मरहलो कुझु अॻिते पोइते थियो। असांजो कोर्स वर्क जेको मुकमल ट्रांसक्रिप्ट असांखे मिली चुकी हुई। बाज़ वजूहात जे बुनियाद ते घरेलू ज़िम्मेदारियुनि जे उन हवाले सां असांजो कुझु टॉपिक्स जेके सनाबिस हुया उहे तयार बि थी चुका हुया, लेकिन कुझु मसरूफ़ियात जे करे असां रहिजी वियासीं। इन खां अलावा असां इंटरनेशनल जेके स्कॉलर्स हुया उन्हनि वटि बि असां पढ़ियासीं। मिसाल अल्लामा डॉक्टर ताहिल क़ादरी साहब, उन्हनि सां गॾु असां सफ़र बि कयोसीं, उन्हनि सां गॾु रहियासीं, उन्हनि सां कुझु पिरायोसीं। अल्लामा अली अहमद सुंदेलवी मुहद्दिस लाहौर जा,
तमामु वॾो नालो, तमामु वॾो नालो। उन्हनि खां असां अहादीस वरितीसीं, उन्हनि खां अहादीस जेके बराह रास्त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ताईं कनेक्ट थियनि थियूं, सुभान अल्लाह। यानी कि रावी दर रावी 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 उन में ही फ़क़ीर बि शामिल आहे ऐं उहो सिलसिलो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ताईं रिवायत जो कनेक्ट अल्हम्दुलिल्लाह ही फ़क़ीर खे एज़ाज़ हासिल आहे। सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह, माशाअल्लाह। अॼु अव्हां जी ज़िंदगी जो इहो हिसो ऐं उहो ख़ूबसूरत टाइम, यकीनन अहमियत जो वक़्तु, अव्हां जी तरबियत जो वक़्तु, उन बाबति ॿुधी करे ख़ुशी थी ऐं यकीनन इहो अव्हां जे लाइ एज़ाज़ आहे ऐं अव्हां मूं अॻियां मौजूदु आहियो। ही मेज़बानी मां करे रही आहियां त इहो मुंहिंजे लाइ बि तमामु वॾो एज़ाज़ आहे। नाज़रीन, असां अॻियां वधूं था। हिना असां सां गॾु मौजूदु आहे, हिना खां नातिया कलाम। है बेकसी ने हुदूद गम से निकल गया हूँ, मेरे जनाज़े पे रोने वालों फरेब में हो बगौर देखो, मरा नहीं हूँ, गमे नबी में मरा नहीं हूँ, गमे नबी में लिबास हस्ती बदल गया हूँ, सुकून पाया है बेकसी ने, हुदूद गम से निकल गया हूँ, ख्याल हज़रत जब आ गया है तो गिरते गिरते संभल गया हूँ। सुभान अल्लाह। हिना माशाअल्लाह, ख़ूबसूरत कलाम ऐं हिना जो ख़ूबसूरत आवाज़ अव्हां ताईं नाज़रीन पहुतो। अज़मत रमज़ान ट्रांसमिशन अव्हां ताईं पहुची रही आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जे तावन सां ऐं नेल्सन पैंट जो भरपूर साथ मौजूदु आहे। नाज़रीन, रंग ज़िंदगी जो भरपूर तावन मौजूदु आहे। टैंक बणाइण वारनि जो टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। नाज़रीन, क्विज़ जो भरपूर साथ मौजूदु आहे। हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु ऐं वाइल्ड वेंचर जो भरपूर तावन मौजूदु आहे। मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। नाज़रीन, वाइटल जो तावन मौजूदु आहे। वाइटल पीओ ज़िंदगी जियो ऐं फॉर्मी जो साथ मौजूदु आहे। बाक़ी सभु ॿियनि जे लाइ फॉर्मी मुंहिंजे लाइ ऐं GFS बिल्डर्स जो भरपूर तावन मौजूदु आहे।
उन खां अलावा नाज़रीन भरपूर ताउन मौजूदु आहे सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जो। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। रमज़ान में आउं भली कार चवां थी, सुहिणी गुफ़्तगू अवां ताईं पहुचाई वञे पई दीन इस्लाम जी रोशनी में। मिट माइट सां सुहिणो सलूक करणु, पंहिंजनि सां ख़ूबसूरत तरीक़े सां हलणु ऐं पंहिंजनि सां नेक नियती सां हलणु, नियत जी सफ़ाई ऐं वरी उन्हनि सां उन तरह पंहिंजो जेको ॻांढापो आहे, जेको रिश्तो आहे, जेको नातो आहे, उन में सचाई सां हलणु बाबति इस्लाम कीअं बयानु फ़रमायो आहे। नाज़रीन अज़मत रमज़ान मेरान टेलीविज़न ते नशर थी रही आहे, तव्हां ॾिसी रहिया आहियो ऐं कंहिंजे साथ सां नशर थी रही आहे। ब्रुक बॉन्ड जो भरपूर साथ मौजूदु आहे अज़मत रमज़ान में ऐं नेल्सन पेंट्स जो भरपूर साथ मौजूदु आहे रंग ज़िंदगी जो। अज़मत रमज़ान में भरपूर साथ मौजूदु आहे टैंग बणाइण वारनि जो ऐं क्वेस्ट जो भरपूर नाज़रीन साथ मौजूदु आहे। वाइल्ड वेंचर जो भरपूर तावन मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। वाइटल जो तावन मौजूदु आहे ऐं नाज़रीन फॉर्मी जो भरपूर तावन मौजूदु आहे। उन खां अलावा GFS बिल्डर्स जो भरपूर तावन मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में भरपूर साथ मौजूदु आहे सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जो। अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब मौजूदु आहिनि। अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब मिट माइट सां ख़ूबसूरत सलीक़े सां ख़ूबसूरत सलूक सां हलणु। जी हिते सिर्फ़ु मिटनि माइटनि सां न बल्कि जेके बि मुस्लमान आहिनि, जी जी असां सभु पाण में भाइर आहियूं, मुस्लमान सभु पाण में भाइर आहिनि। इन्नमल मुमिनून इख़्वतुन, मोमिन जेके बि आहिनि सभु पाण में भेण भाइर आहिनि। जी हा, असांजो हिकिड़ो रिश्तो अलाह ताला जी ज़ात ते ईमान आणणु ऐं सुहिणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो कलमो पढ़ण सां असां सभु हिकिड़े ई उन धागे में पिरोइजी वञूं था। सही, बिल्कुलु बिल्कुलु। ऐं ख़ासि तौर ते जिते असांजा रिश्ता क़ाइमु आहिनि, भाउ ऐं भेण जो रिश्तो आहे, पीउ ऐं माउ जो रिश्तो आहे, औलाद जो रिश्तो आहे, ॿिया जेके सॻा रिश्ता चाचनि जा रिश्ता आहिनि, मामनि जा रिश्ता आहिनि, असांजो नानाणो ख़ानदान आहे, ॾाॾाणो ख़ानदान आहे, असांजा पाड़ेसीरी आहिनि, इन्हनि सभिनी सां सुठो सलूक जेको चयो वञे थो इनखे सिला रहमी चयो वेंदो आहे। ऐं सिला रहमी जो मतिलबु आहे जेके रहम जा ख़ासि तौर ते रिश्ता आहिनि उन्हनि खे ॻंढणु। हिकिड़े हदीस शरीफ़ में अचे थो क़यामत जे ॾियारे इहा सिला रहमी जेको रिश्तनि खे ॻंढणु आहे, इहा सिला रहमी अलाह ताला जी बारगाह में अर्ज़ु कंदी, या अलाह हिन तुंहिंजे बहाने दुनिया में मूंखे जोड़ियो, हाणे अॼु तूं हिनखे पंहिंजी रहमत सां जोड़ ऐं हिनखे जन्नत में दाख़िल फरमा। अलाह सुब्हानो व तआला उन पंहिंजे बाने जा गुनाह माफ़ कंदो, पंहिंजी रहमत सां उनखे जोड़े उनखे जन्नत में दाख़िल फरमाईंदो। ऐं जेको रिश्तनि खे टोड़े पियो, कता ताल्लुक़ करे पियो, रहम जा जेके बिल्कुलु वेझा रिश्ता उन्हनि खे टोड़े पियो, उन्हनि खे तार तार करे पियो, इहा क़तअ रहमी उनखे अलाह ताला जी बारगाह में अर्ज़ु कंदी, या अलाह हिन दुनिया सिला रहमी चवंदी, या अलाह हिन दुनिया में मूंखे टोड़ियो आहे, अॼु तूं हिनखे पंहिंजी रहमत खां टोड़, ऐं उहा उनजी दुआ बि क़बूल थींदी ऐं उनखे दोज़ख जे हवाले कयो वेंदो। अंदाज़ो लॻायो त सिला रहमी जी केॾी दीन इस्लाम में अहमियत आहे, केॾी फ़ज़ीलत आहे, जंहिंजे करे इंसानु जन्नत में दाख़िल थिए थो ऐं जंहिंजे करे अलाह ताला जी रहमत सां उनखे हिकिड़ो वास्तो ऐं ताल्लुक़ मज़बूत पैदा थिए थो। सिला रहमी जे हवाले सां अहिड़ियूं बि रिवायतूं मौजूदु आहिनि जेको अलाह जो बानो सिला रहमी करे थो, मिटनि माइटनि सां सुठो सलूक रखे थो, सचाई वारी तबियत रखे थो, अलाह ताला उनजे रिज़्क़ में फ़राख़ी अता फ़रमाए थो ऐं उनखे बुख़ुल खां महफ़ूज़ फ़रमाए थो, तंग दस्ती खां अलाह ताला उनखे महफ़ूज़ फ़रमाए थो। जेको रिश्तनि खे ॻंढण जी कोशिशि करे थो, अलाह ताला उनखे दुनिया जी परेशानियुनि आज़माइशुनि खां महफ़ूज़ रखे थो। सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह, माशाअल्लाह। उन खां अलावा अल्लामा साहब रुकावटूं अचणु, माना काफ़ी सारा अहिड़ा मामलात हूंदा आहिनि ऐं मुख़्तलिफ़ गुफ़्तगू ॿुधंदे मां इहा ॻाल्हि नोट कई आहे त माण्हू चवंदो आहे त फलाणो मुंहिंजो मामिलो हो त मां उन में जीअं ई बिस्मिल्लाह कई आहे विच में रुकावट आहे, फलाणो मामिलो हो उन में रुकावट आहे, ॿियो क़दम वधायो आहे उन में रुकावट आहे, की रुकावट जो भला टोड़ छा आहे? इन में सभ खां जेका अफ़ज़ल तरीन जेका शइ आहे उहा अहादीस जी रोशनी में
जॾहिं बि इंसान को नओं कमु शुरू करे, जी जी कंहिं कम में हथु विझे त उन कम में हथु विझण खां पहिरीं इस्तिखारो करे। सही सही इस्तिखारो असांजे मुआशिरे में हिकिड़ो अजीब लफ़्ज़ बणिजी वियो आहे, छो जो असांजी हर शइ रेडीमेड थी वई आहे। असां चाहियूं था असांजो इस्तिखारो, असांजूं इबादतूं बि रेडीमेड हुजनि। बसि कंहिंखे फ़ोन करे चऊं साईं असां इस्तिखारो करे असांखे ॿुधायो। न, इस्तिखारो जो मतिलबु आहे अलाह ताला खां मदद वठणु। सही मदद, मुंहिंजी मदद ॿियो वठंदो कहिड़े तरीक़े सां वठंदो, मूंखे कहिड़ी ख़बर। सही ॻाल्हि आहे। मां पंहिंजी मदद पंहिंजे उन दिलि जी कैफ़ियत सां अलाह ताला खां जॾहिं घुरंदुसि त मुंहिंजे मथां अञा वधीक अलाह ताला जी महिरबानी थींदी। अच्छा, इस्तिखारो कीअं कजे? इस्तिखारो को वॾी का माना आज़माइश वारी शइ कोन्हे। 5 ॾींहं राति जो इशा जी नमाज़ खां पोइ 2 रकात सलातुल हाजत पढ़ी अलाह ताला खे दुआ करे, या अलाह हीउ कमु मां तो शुरू करियां पियो ऐं हिन में अगरि मुंहिंजे लाइ ख़ैर ऐं बरकत आहे त मूंखे आसानी पैदा फ़रमा, असबाब अता फ़रमा, ऐं अगरि मुंहिंजे लाइ इन में ख़ैर बरकत कोन्हे त मूंखे इन जो आल्टरनेट अता फ़रमा ऐं इन खां मूंखे बचा। पोइ छा थींदो जॾहिं 5 ॾींहं उन इहा दुआ घुरी त उन खां पोइ को माण्हू, को ॾाहो, को इल्मु अकुल वारो, दानाई ऐं फ़हम वारो उनखे अची मशवरो ॾींदो ऐं उन में जेके ख़ामियूं हूंदियूं उन कम में उहा ख़ामियूं बयानु कंदो। अगरि उन जे हक़ में बहितर आहे त उन जूं सुठियूं ख़ूबियूं बयानु कंदो ऐं उनखे अञा दिलि माना मज़बूत थी वेंदो त वाक़ई इहो मूंखे कमु करिणो आहे। या वरी ॿियो तरीक़ो इहो आहे त जीअं ई उन कम में हथु विझंदो उनखे रुकावट अची वेंदी, वरी उन हिकिड़ी खे दूरि कंदो त वरी ॿी अची वेंदी। इहो एंटीकेट हूंदो अलाह ताला जी तरफ़ां त इन कम में तुंहिंजे लाइ बहितरी कोन्हे, हाणे तूं इनखे छॾ। इन जी वरी इन ई दौरान उनखे को न को अहिड़ो मशवरो या उनजी पंहिंजी तवजो अहिड़े कम ॾे हली वेंदी जंहिंमें अलाह ताला जी रज़ा शामिल हाल हूंदी। सुभान अल्लाह जी, माशा अल्लाह। नाज़रीन, अज़मत रमज़ान में ख़ूबसूरत डिस्कशन अवां ताईं पहुचायो वञे पियो ऐं उहे मामलात जिन में असां सम्झंदा आहियूं त तमामु घणी रुकावट आहे, आसान हल, ॾाढो ख़ूबसूरत हल अल्लामा ताहिरुल ताहिरी साहिब जिन बयानु फ़रमायो आहे। ऐं असां टैंक तयारु कराईंदासीं असलम भाका जी। वाह असलम, टैंक तव्हां तयारु कंदो? ऑरेंज फ्लेवर तयारु कंदासीं जी। टैंक जा त सभु फ्लेवर मुख़्तलिफ़ आहिनि, सभई माना टेस्टी आहिनि, माना जेके पीअंदव तव्हां माना सभु तव्हांखे आला लॻंदा। बिल्कुलु ज़बरदस्त टैंक आहे ऐं हिकिड़ो चकर इस्तेमालु करे ॾिसो। कोई बि अगरि ॾिसे थो स्क्रीन ते, टैंक जी बहितरीनु ड्रिंक आहे, जेको बि पीअंदो। मां सम्झां थी हर घर में टैंक मौजूदु ई हूंदो आहे, छो जो टैंक जी इहा क्वालिटी आहे त सिंधी में चवंदा आहिनि यहाँ जो ठार गर्मी जो दुश्मन। टैंक आहे असां वटि, सो अगरि टैंक न हूंदी, अगरि दस्तरखान ते त टैंक वॼणो दस्तरखान चवंदा आहिनि टैंक दस्तरखान ते मौजूदु न आहे त दस्तरखान अधूरो लॻंदो आहे। वाइटामिन सी सां भरपूर आहे, वाइटामिन डी सां भरपूर आहे, ज़िंक सां बि भरपूर आहे। नाज़रीन, अज़मत रमज़ान में वक़्तु साई जो थी वियो आहे, ब्रेक जी तरफ़ वधूं था ऐं ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो भरपूर सहकार मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे रंग ज़िंदगी जो, उन खां अलावा क्विज़ जो भरपूर साथ मौजूदु आहे, हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु। नाज़रीन, वाइल्ड वेंचर जो भरपूर साथ मौजूदु आहे, मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। वाइटल जो साथ मौजूदु आहे, वाइटल पीओ ज़िंदगी जियो। ऐं उन खां अलावा भरपूर साथ मौजूदु आहे फॉर मी जो, एवरीथिंग इज़ फॉर अदर्स, दिस इज़ फॉर मी। ऐं GFS बिल्डर्स जो भरपूर तावन नाज़रीन मौजूदु आहे। उन खां अलावा आहे सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। रमज़ान में भली कार चवां थी माह रमज़ान जी ख़ूबसूरत ऐं ख़ुसूसी ट्रांसमिशन अज़मत रमज़ान अवां ताईं मेहरान टेलीविज़न जे तरफ़ खां पहुचाई वञे पई। ख़ूबसूरत टॉपिक्स ऐं इलाही टॉपिक्स असां कवर करे चुका आहियूं माह रमज़ान जे पहिरें रोज़े खां वठी अॼु माशाअल्लाह सां 28वें रोज़े ताईं सुठा टॉपिक्स कवर थिया आहिनि ऐं डिस्कशन यकीनन तमामु ख़ूबसूरत थी आहे, छाकाणि त दीन इस्लाम जी रोशनी में जेका गुफ़्तगू इंसान उन में महफ़िल में मौजूदु आहे त उन महफ़िल में मौजूदु हुजण बि हिकिड़ो एज़ाज़ आहे। ॿियो त अलाह तबारक व तआला चूंड करे छॾींदो आहे पंहिंजे बंदनि जी। अलाह तबारक व तआला अव्हांखे जंहिं जंहिं कम जे लाइ चूंड कयो आहे या अव्हां जेको कमु मुंतख़िब कयो आहे, जंहिं कम में अव्हां सम्झो था त पंहिंजूं ख़िदमतूं बहितर तरीक़े सां सरअंजाम ॾेई सघो था त रब पाक जी यकीनन रज़ा मौजूदु हूंदी आहे। हिन ट्रांसमिशन में वेहंदे यकीनन मुंहिंजे इल्म में बि इज़ाफ़ो थींदो आहे। अल्लामा ताहिरुल ताहिरी साहिब जिन जी ज़ुबानी जेका बि गुफ़्तगू हूंदी आहे
उन गुफ़्तगू में हिकु मिठास हूंदी आहे ऐं उहा गुफ़्तगू यकीनन दिलि ते असरु रखंदड़ हूंदी आहे। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जे तावन सां हीअ ट्रांसमिशन अवां ताईं नाज़रीन पहुची रही आहे ऐं नेल्सन पैंट्स जो भरपूर सहकार मौजूदु आहे। टैंग बणाइण वारनि जो नाज़रीन तावन मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में क्विज़ जो साथ मौजूदु आहे नाज़रीन। उन खां अलावा वाइल्ड वेंचर जो भरपूर साथ मौजूदु आहे। मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया वाइटल जो भरपूर साथ मौजूदु आहे नाज़रीन। वाइटल पियो ज़िंदगी जियो ऐं फॉर्मी जो साथ मौजूदु आहे। फॉर्मी खां अलावा अज़मत रमज़ान में भरपूर तावन मौजूदु आहे GFS बिल्डर्स जो ऐं उन खां अलावा आहे सिंध जी नंबर 1 चांहि हिटपाल मेज़बान असलम भाउ असां सां गॾु मौजूदु आहिनि। असलम भाउ असां सां ॾाढो सुठो साथ निभायो आहे अज़मत रमज़ान में। अलामा ताहिरुल ताहिरी साहिबु हिन तरफ़ तशरीफ़ फरमा आहिनि ऐं हिना साहिबा असां सां तशरीफ़ फरमा आहिनि। हिना साहिबा जो माशाअल्लाह ॾाढो ख़ूबसूरत आवाज़ु आहे। अलामा साहिबु मूं जीअं ई नंढे ब्रेक खां पोइ स्टार्ट कयो आहे त मूं हिकिड़ो सेंटेंस चयो त काफ़ी टॉपिक्स असां सुठे नमूने सां कवर करे चुका आहियूं। दुआ ॾाढो ख़ूबसूरत टॉपिक आहे। दुआ ते अवां ॾाढो ख़ूबसूरत ॻाल्हायो पिया आहे पर अॼु मुंहिंजी दिलि चाहियो पिए त दुआ बाबति अव्हांजो बयानु असां ॿुधूं हिन महफ़िल में। जी दुआ मोमिन जो हथियार आहे ऐं दुआ ई उहो आख़िरी सहारो आहे बाने जो जी जंहिं सहारे सां उहो इंसानु जीए थो ऐं अलाह ताला सां पंहिंजे राज़ ऐं नियाज़ जा जेके अहवाल आहिनि उहे ओरे थो ऐं अलाह ताला जी बारगाह में नियाज़ ऐं निवरत सां पेश अचे थो। ऐं इहा दुआ ई आहे जंहिंजे नतीजे में अलाह सुब्हानहू व तआला पंहिंजे बाने जे दिलि ऐं दिमाग़ खे सुकून ऐं करार जी दौलत अता फ़रमाए थो। जॾहिं इंसान जा सभई दरवाज़ा बंदि थी वञनि था ताल्लुकात जा सोर्सिस जा जेके बि यानी कि ज़ाहिरी जेके दरवाज़ा आहिनि जॾहिं बिल्कुलु ख़तमु थी वञे था ऊंदाही अची वञे थी चारो अतराफ़ खां पोइ असांखे हिकिड़ो ई दर नज़र अचे थो ऐं हिकिड़ो ई हथियार नज़र अचे थो ऐं उहो अलाह सुब्हानहू व तआला जी बारगाह जो आहे। ऐं जॾहिं इंसानु जेतिरो शिकस्ता दिलि हुजे ऐं जेतिरो कर्ब ऐं तकलीफ़ में हुजे अलाह ताला खे ओतिरो मज़ो ईंदो आहे त मुंहिंजो बानो परेशानियुनि में बिल्कुलु चूर थी करे मग़मूम थी करे जॾहिं का बि वाह हिनखे न मिली वरी बि मुंहिंजे दर ते आयो आहे उहो जॾहिं अलाह ताला जी बारगाह में नियाज़ ऐं निवड़त सां यकीन कामिल सां हथ खणे थो ऐं ॿ ॻोढ़ा ॻाड़े थो अलाह ताला जी नज़र में उन शिकस्त दिलि जी जेका अहमियत आहे उहो दुनिया ऐं माफ़ी खां वधीक आहे। एतिरे क़दुरु ॾिसो हदीस शरीफ़ में आयो त कंहिं बाने जे दिलि खे टोड़णु बैतुल्लाह शरीफ़ खे शहीद करण खां वधीक वॾो गुनाह आहे। हाणे को तसवुरु करे थो बैतुल्लाह शरीफ़ खे कोई शहीद करे? बिल्कुलु न बिल्कुलु। जॾहिं असां इहो इन खां ड्रिज महसूसु थिए थो त बैतुल्लाह शरीफ़ जी कीअं बेहरूमती कयूं त बैतुल्लाह खां वधीक मोमिन बाने जो दिलि आहे तव्हां हुनजी दिलि आज़ारी न कयो त अलाह ताला जी बारगाह में जॾहिं उहो बानो वञे थो त उहो शिकस्ता दिलि खणी थो वञे ऐं अलाह ताला जी रहमतुनि ऐं बख़्शिशुनि जो मर्कज़ ऐं महवर बणिजी वञे थो ऐं अलाह ताला हुनजे मथां पंहिंजो रहमतुनि जो नुज़ुल फ़रमाए थो। केतिरा ई अहिड़ा असां वाक़ियात ॾिठा अहादीस तय्यबात में जॾहिं इंसान यकीन कामिल अलाह ताला जी बारगाह ते रखी करे उन खां घुरे थो त अलाह तबारक व तआला उन जे ख़ाली झोली खे पंहिंजी रहमतुनि सां मामूर फ़रमाए थो। सुहिणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असांखे दुआ जो तरीक़ो ॿुधायो ऐं सभ खां पहिरीं इहो असांखे इरशाद फ़रमायो वियो तव्हां दुआ घुरो इन यकीन सां जो तव्हांजो ख़ालिक़ ऐं तव्हांजो मालिक पालणहार उन दुआ खे ॿुधी रहियो आहे ऐं तव्हांजी दुआ खे क़बूल करे रहियो आहे। जेतिरो वधीक तव्हांजो तयक़ुन यकीन कामिल वधंदो वेंदो ओतिरी तव्हांजी उहा दुआ क़बूलियत जे दर्जे ते फ़ाइज़ थींदी वेंदी। ऐं इन जो हिकिड़ो फ़लसफ़ो ईअं बि आहे असांजी जेका कैफ़ियत आहे इहा कैफ़ियत जेके रेज़िज़ आहिनि असांजे वजूद खां जॾहिं निकिरनि था ॿाहिरि असां दुआ घुरूं था जॾहिं उहे उन कैफ़ियत सां निकिरनि था ऐं उहे शुआऊं वञी अलाह ताला जी रहमत खे जॾहिं टच कनि थियूं त पोइ अलाह ताला जी रहमत वसणु शुरू थिए थी। लेकिन अगरि असांजी उहा कैफ़ियत ई कोन्हे मोहताजगी वारी मिसकिनी वारी कैफ़ियत ई कोन्हे अलाह ताला जी ज़ात ते यकीनी वारी कैफ़ियत ई कोन्हे त उहा असांजूं जेके शुआऊं आहिनि जेके रेज़िज़ आहिनि उन जी रहमत ताईं पहुचनि ई कोन्ह थियूं त उहो रहमत जो नुज़ुल कीअं थिए। लिहाज़ा उहा कैफ़ियत ज़रूरी आहे बल्कि
कॾहिं कॾहिं ईअं इहो रिवायतुनि में अचे थो तव्हां रो सही, रोई बिल्कुलु बिल्कुलु रोअण नथो अचे, बिल्कुलु। तव्हां रोअण वारो आवाज़ कढो, बिल्कुलु रोअण जहिड़ो आवाज़ बि नथो निकिरे, घटि में घटि रोअण जहिड़ो मुंहुं ठाहियो सही। त अलाह सुब्हानहू व तआला असांजे मथां महिरबानी थी पवे ऐं असांजूं दुआऊं क़बूल फरमाए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अलामा साहब, रोइण बि नेमत आहे। जेकॾहिं अवां जी दिलि मायूस थी, हालांकि मायूसी त कुफर आहे, पर इंसान जी दिलि शिकस्त थी वेंदी आहे, उन वक़्तु जेकॾहिं इंसानु रोए थो त ईअं लॻंदो आहे त दिलि जो जेको भार आहे उहो इंसान जो हल्को थी वियो आहे। हाणे त दुनिया में असां ॾिसूं था मुख़्तलिफ़ अकेडमीज़ आहिनि, तव्हां वञो था ऐं तव्हां वञी करे कुझु ट्रेनिंग्स अटेंड कयो था, इन स्पेसिफिक हिकिड़े टाइम जे लाइ उते तव्हां मौजूदु आहियो, जिते तव्हांखे तव्हांजी ज़ात सां मिलायो वञे थो, यानी तव्हांखे उहो माहौल फ़राहम कयो वेंदो आहे त तव्हां पंहिंजो पाण खे फील कयो। उन खां पोइ जेका तव्हांजी उन मख़सूस टाइम में जेका थोरी ट्रेनिंग थींदी आहे त असां पंहिंजे पाण खे लाइट फील कंदा आहियूं, पर इस्लाम त असांखे ॾाढो आसानी सां इहो मौक़ो फ़राहम कयो आहे। तव्हां इबादत कयो, राति जो तव्हां तहजुद पढ़ो, उन वक़्तु कोई मौजूदु न हूंदो आहे, राति जी इबादत यकीनन अल्लाह तबारक व तआला जे तमामु क़रीब आहे। जी बिस्मिल्लाह, तव्हां कुझु चवणु चाहियो था? ख़ासि तौर ते जेका तव्हां इहा ॻाल्हि कई, दीन इस्लाम में मुराक़बे जी सूरत में इहा शइ मौजूदु आहे। जॾहिं इंसान मुराक़बो छाखे चइजे थो? मुराक़बे जो मतिलबु आहे इंसान पूरी दुनिया खां बिल्कुलु गाफ़िल थी वञे। उहा हिकिड़ी मेडिटेशन आहे, मेडिटेशन आहे। सही, असां हुनखे मुराक़बे जो नालो ॾियूं था। सही सही। पूरी दुनिया खां बिल्कुलु गाफ़िल थी वञे ऐं कंहिंजो तवजो करे, तवजो सिर्फ़ु ख़ालिक ऐं मालिक परवरदिगार जो करे। बेशक। ऐं हक़ीक़तन आहे बि आहे, हीअ पूरी दुनिया फ़ानी आहे, हिनखे फ़ना थियणो आहे ऐं तसवुर में इहो हाणे पूरी दुनिया ख़तमु आहे, बसि मां अकेलो आहियां ऐं पंहिंजे परवरदिगार जी बारगाह में मौजूदु आहियां ऐं सभिनी दुनिया में जेके बि माण्हू आहिनि सभिनी खां वधीक गुनहगार ऐं कमज़ोर ऐं मिसकीन ऐं शिकस्त मां आहियां ऐं अल्लाह ताला खे पंहिंजे वेझो महसूसु करे ऐं इंतज़ार में रहे त अल्लाह ताला जी बारगाह मां फयूज़ बरक़ात हाणे मुंहिंजी दिलि जी तरफ़ मुंतक़िल थियनि था ऐं मुंतक़िल थियण वारी कैफ़ियत खे महसूसु करे, उन जी थधाण खे महसूसु करे चंद ॾींहं इहा प्रैक्टिस उन जे दिलि जे मथां जेका बि तकलीफ़ हूंदी, जेको बोझ हूंदो, जेको ग़म हूंदो, इनशाअल्लाह उहो ख़तमु थी वेंदो ऐं उनजो दिलि जो ताल्लुक़ अल्लाह ताला जी रहमत सां कनेक्ट थी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अच्छा अल्लामा साहब, मुराक़बे जी अवां ॻाल्हि कई आहे, ॾाढी सुठी ॻाल्हि अवां कई, ॾाढो सुठो इहो ज़िक्र हिन वक़्तु निकितो आहे। मुराक़बो हिकिड़ो तव्हां इंडिविजुअली कयो था, उहा हिकिड़ी यकीनन हिकिड़ी मेडिटेशन आहे जंहिंखे असां मुराक़बो चऊं था इस्लाम जे दायरे में। वरी इज्तमाही जेको मुराक़बो कयो वेंदो आहे, त हुन ॿिन्हिनि में मतिलबु हिकिड़ो डिफरेंस जेको आहे उहो जेकॾहिं तव्हां बयानु कयो त सुठो लॻंदो। अगरि इज्तिमाही तौर ते मुराक़बो आहे त उन में ख़ासि तौर ते इहा सिख्या ऐं प्रैक्टिस ॾिनी वेंदी आहे त जॾहिं बानो अखियूं बंदि करे ऐं दिलि जी तरफ़ मुतवजे थिए ऐं दिलि जी मुतवजे दिलि जी तरफ़ थी करे इहो तसवुरु करे त मुंहिंजे दिलि जो जेको ताल्लुक़ु आहे इहो सोने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं बिल्कुलु कनेक्ट थी चुको आहे ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो ताल्लुक़ु रब ज़ुल जलाल सां कनेक्ट थियल आहे। हाणे मुंहिंजे दिलि में जेके फयूज़ ऐं बरक़ात ऐं अनवार तजल्लियात जेके नाज़िल थींदियूं अल्लाह ताला जी बारगाह खां सुणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उन खां पोइ असांजे मशाइख़ीन जे सीने खां थींदे थींदे मुंहिंजे सीने ताईं उहे अल्लाह ताला जूं अनवार ऐं तजल्लियात ऐं रहमतूं बरकतूं पहुचनि थियूं ऐं उन में ख़ासि तौर ते जेको दिलि आहे उन में इहो तसवुरु कयो वेंदो आहे त मुंहिंजे दिलि में जेका धड़कन हले थी, जेका तार हले थी, इहा तार लफ़्ज़ अल्लाह 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 जी हली रही आहे। जॾहिं इहो तसवुरु करे थो त बाने खे इत्मिनान क़ल्बी नसीब थिए। हा हा, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तमामु ख़ूबसूरत डिस्कशन अल्लामा ताहिरुल ताहिरी जी ज़ुबानी नाज़रीन अवां ताईं पहुती। अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब तमामु मशकूक आहियां, तव्हां आया, तव्हां वक़्तु ॾिनो एतिरी ख़ूबसूरत डिस्कशन में, आऊं हिते मौजूदु रहियसि, मूंखे तमामु सिखण जो मौक़ो मिलियो आहे, मूंखे तमामु सुकून मिलियो आहे मूंखे ॿुधी करे ऐं हिना जो आवाज़ु तमामु ख़ूबसूरत, हिना तव्हांखे बि ॿुधी करे तमामु सुकून मिलियो आहे ऐं टपाल मेज़बान असां तयारु कराईंदासीं, पोइ अल्लामा साहब जिन खां असां मैसेज वठंदासीं। जी, सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान दस्तरख़्वान खां पोइ हीअ बि आहे जेको टपाल मेज़बान आहे, दस्तरख़्वान खां पोइ जेका ज़रूरत पवंदी आहे इंसान खे सो चांहि हूंदी आहे उहा हिकिड़ी। बिल्कुलु। सो असांखे बहितरीनु प्रोडक्ट आहे टपाल मेज़बान जो, सिंध जी नंबर 1 चांहि आहे, हिकिड़ो चकर आज़माए ॾिसो, तव्हां पाण ई पियो, पंहिंजे माइटनि खे बि पीआरियो ऐं पंहिंजे घर भातियुनि खे बि। ऐं मेहरान टेलीविज़न ते सभु चवंदा आहिनि, असांजा सभु जेके बि हिते साथी मौजूदु आहिनि
असांखे चांहि पीअणी आहे असलम भाॼी, उहा बि टपाल मेज़बान। बिल्कुलु तव्हां चांहि तयारु कयो, अलामा साहब मौजूदु आहिनि, अलामा ताहिरुल ताहिरी साहब एंड में तव्हां खां मैसेज वठंदासीं। जी इहा गुज़ारिश कंदुसि त अलाह त सुभाणे व ताला इरशाद फरमायो अला बेज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब, ख़बरदार दिलनि खे इत्मीनान अलाह ताला जे ज़िक्र सां ई मिलंदो आहे। जॾहिं असां पूरी दुनिया जे इन खफ़नि खां ऐं कमनि कारनि खां जॾहिं परेशान थी वञूं न, पोइ असां थोरी देरि वेही 5 मिंट कंध झुकाए अखियूं बंदि करे अलाह सुभाणे व ताला जो दिलि सां ज़िक्र कयूं। दिलि सां, ज़ुबान सां कॾहिं कॾहिं ज़िक्र असां कयूं था त दिलि असांजो साथ नथो ॾिए, पर जेको कमु दिलि सां कयो वेंदो आहे उहो अलाह ताला जी बारगाह में जल्दी क़बूलियत जो शर्फ़ माणींदो आहे। असां रोज़ानो राति जो इहो तसवुरु कयूं असांजे दिलि में अलाह ताला जो ज़िक्र हली रहियो आहे। इनशा अल्लाह थोरे अरसे खां इन थोरी अरसे जी प्रैक्टिस सां पोइ 24 कलाक उन जे दिलि में इहो ज़िक्र जारी थी पवंदो ऐं उनजी दिलि ज़िंदा थी पवंदी ऐं हमा वक़्तु 24 कलाक उन जे दिलि में अल्लाह अल्लाह जो ज़िक्र जारी थी पवंदो। आमीन आमीन, सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह। तमामु तव्हांजो ख़ूबसूरत मैसेज। ॿीहर बि इहो चवणु चाहींदसि त मुंहिंजी इंटायर टीम शुक्रगुज़ार आहे, अव्हां वक़्तु ॾिनो आहे, असांजी ट्रांसमिशन खे ख़ूबसूरत बनायो आहे ऐं असां मौजूदु रहियूं आहिनि हिना में। थैंकफुल हूँ आप आई हैं, आपने हमारी इस महफ़िल को रौनक बख्शी है और ये पांडा का गिफ्ट आपके साथ जाएगा है ना। नाज़रीन, असांखे इजाज़त ॾींदव मुंहिंजी इंटायर टीम खे, असलम भाउ खे, आयल असांजे मुअज़्ज़िज़ महिमाननि खे, मूंखे ऐं ओवरऑल ट्रांसमिशन में जंहिं साथ निभायो आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जे तावन सां अॼु जी हीअ ट्रांसमिशन नाज़रीन अवां ताईं पहुती। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो ऐं हिकु भरोसे जो। नाज़रीन, भरपूर दावन मौजूदु रहियो अॼु जी ट्रांसमिशन में। नेल्सन पेंट्स जो, नेल्सन पेंट आला मयार जो नेशनल पेंट ब्रांड आहे। 25% इज़ाफ़ी कवरेज ॾींदो आहे, जंहिंमें तव्हां घटि पेंट जे मिक़दार में वधीक जाइक रंग करे सघंदा आहियो ऐं फ्री कलर एडवाइज़री सर्विस बि इस्तेमालु करे सघो था। क्वालिफाइड कलर कंसल्टेंट सां तव्हां राब्ते में अची सघो था। रंग ज़िंदगी जो टैंक बणाइण वारनि जो भरपूर नाज़रीन तावन मौजूदु रहियो आहे अॼु जी ट्रांसमिशन में। अज़मत रमज़ान में टैंक बणाए थो बहितर मुस्तक़बिल रोज़ाना ऐं टैंक में विटामिन सी आहे, विटामिन डी आहे, ज़िंक सां भरपूर आहे। रिफ्रेशिंग रमज़ान रिफ्रेशिंग ड्रिंक जंहिंजा मुख़्तलिफ़ फ्लेवर ऐं ॾाढा ज़बरदस्त फ्लेवर मौजूदु आहिनि। क्वेस्ट नाज़रीन भरपूर तावन मौजूदु आहे, हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु ऐं हीअ तावन भरपूर असां सां मौजूदु रहियो आहे समूरी ट्रांसमिशन में। असां सां भरपूर तावन मौजूदु रहियो आहे अॼु जी ट्रांसमिशन में। वाइल्ड वेंचर जो मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। नाज़रीन, वाइटल जो भरपूर तावन मौजूदु रहियो आहे अज़मत रमज़ान में। वाइटल पियो ज़िंदगी जियो ऐं फॉर्मी जो तावन भरपूर असां सां मौजूदु रहियो आहे अज़मत रमज़ान में। बाक़ी सभु ॿियनि जे लाइ, फॉर्मी मुंहिंजे लाइ सुठियूं प्रोडक्ट्स आहिनि, सभु तव्हां जे लाइ आहिनि, तव्हां इस्तेमालु करे सघो था ऐं बहितरीनु रिज़ल्ट तव्हांखे महसूसु ज़रूरु थींदो। नाज़रीन, GFS बिल्डर्स जो भरपूर तावन मौजूदु रहियो आहे अज़मत रमज़ान में पंहिंजे मुस्तक़बिल जी बहितरीनु चूंड ऐं उन खां अलावा भरपूर साथ असां सां निभायो आहे हिन ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान। नाज़रीन, मूंखे इजाज़त ॾींदव, पंहिंजी दुआनि में भरपूर असांखे यादि रखिजो। तव्हां वेंदे वेंदे नातिया कलाम असां ॿुधंदासीं ऐं ख़ूबसूरत आवाज़ तव्हां ताईं पहुचाईंदी वेंदसि हिना जो। जी बिस्मिल्लाह। कंबल पोश ग़रीबां दे अवालिया, कंबल पोश ग़रीबां दे अवालिया, कंबल पोश ग़रीबां दे अवालिया। नबियां दे ताजदारा, नबियां दे ताजदारा, सुन मेरियां सदावां, हुण मैनू भी बुला ले, किस रोज़ मर न जावां। कंबल पोश ग़रीबां दे अवालिया, कंबल पोश ग़रीबां दे अवालिया। कोई दर्द नहीं वंडांदा, कोई दर्द नहीं वंडांदा आका, कोई दर्द नहीं वंडांदा। मैनू हर कोई सतांदा, बिन आप दे मैं आका, किन हाल दिल सुनावा। कंबल
ਕੰਬਲ ਪੋਸ਼ ਗਰੀਬਾਂ ਦੇ ਵਾਲੀਆ ਕੰਬਲ ਪੋਸ਼ ਗਰੀਬਾਂ ਦੇ ਵਾਲੀਆ ਮੈਨੂੰ ਹੋਵੇ ਦੀਦ ਤੇਰੀ ਮੈਨੂੰ ਹੋਵੇ ਦੀਦ ਤੇਰੀ ਆਕਾ ਮੈਨੂੰ ਹੋਵੇ ਦੀਦ ਤੇਰੀ ਜਿੰਦ ਸੌਖੀ ਨਿਕਲ ਮੇਰੀ ਤੈਨੂੰ ਤੱਕਦੇ ਤੱਕਦੇ ਆਕਾ ਮੁੱਕ ਜਾਣ ਮੇਰੀਆਂ ਸਾਵਾਂ ਕੰਬਲ ਪੋਸ਼ ਗਰੀਬਾਂ ਦੇ ਵਾਲੀਆ ਕੰਬਲ ਪੋਸ਼ ਗਰੀਬਾਂ ਦੇ ਵਾਲੀਆ ਵੇਖੋ ਜੀਆ ਗਿਆ ਏ ਵੇਖੋ ਜੀਆ ਗਿਆ ਏ ਆਕਾ ਵੇਖੋ ਜੀਆ ਗਿਆ ਏ ਓ ਵੇਖੋ ਆ ਗਿਆ ਏ ਵੇਖੋ ਜੀਆ ਗਿਆ ਏ ਮੇਰਾ ਸੋਹਣਾ ਸਿਰ ਦਸਾਈ ਸ਼ਹਿਜ਼ਾਦ ਸੁਣ ਲਿਆ ਨੇ ਸਰਕਾਰ ਨੇ ਸਦਾਵਾਂ ਕੰਬਲ ਪੋਸ਼ ਗਰੀਬਾਂ ਦੇ ਵਾਲੀਆ ਕੰਬਲ ਪੋਸ਼ ਗਰੀਬਾਂ ਦੇ ਵਾਲੀਆ ਗਰੀਬਾਂ ਦੇ ਵਾਲੀਆ